बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाव बाज बोॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाव बाज बोॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणीअ, तूं छपर तूं छांव, नाव गुॼाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां खे क़बूल पवे। सुबुह महिरान जो ही अंगण अव्हां जो पंहिंजो अंगण ऐं ही मंच अव्हां जो पंहिंजो। स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हली रहियो आहे, डायल कजो, प्रोग्राम में शामिलु थिजो ऐं तव्हांजो फ़ोन कॉल्स अॼु जे प्रोग्राम में रिसीव कंदासीं। खोड़ सारियूं अॼु जे प्रोग्राम में बि ॻाल्हियूं कंदासीं। हीउ प्रोग्राम सूमर खां वठी जुमे ताईं अव्हां ताईं पहुचायो वेंदो आहे ऐं प्रोग्राम लाइव हूंदो आहे। प्रोग्राम जी ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी आहे त जेका करंट ॻाल्हि हूंदी आहे, जेका अहम ॻाल्हि हूंदी आहे, उनखे असां हिन प्रोग्राम में खणी ईंदा आहियूं ऐं उन ते बहस मुबाहिसो ज़रूरु हूंदो आहे। ऐं पोइ असांजी सोसाइटी में जेके उहे माण्हू पंहिंजी पंहिंजी फील्ड सां सलाहियल बहितरीनु कमु करे रहिया हूंदा आहिनि, एज़ अ गेस्ट उन्हनि खे इनवाइट कंदा आहियूं ऐं उन्हनि जो जेको पंहिंजो नज़रियो हूंदो आहे उन हिसाब सां जॾहिं ॻाल्हि कंदा आहिनि त ॻाल्हि ॾाढी अहम हूंदी आहे, काराइती हूंदी आहे, वक़्ताइती हूंदी आहे ऐं अव्हां ताईं वक़्ताइती ॻाल्हि पहुचाइणु सुठो पिणु लॻंदो आहे। नाज़रीन, स्टार्टिंग में ॻाल्हि कंदासीं त डोनाल्ड ट्रंप जो UAE में अहम दौरो, ऐं हमेशह ॾिठो वियो आहे त डोनाल्ड ट्रंप जो जेको अहम दौरो हूंदो आहे उहो सऊदी अरेबिया में हूंदो आहे ऐं उन खां अलावा क़तर में हूंदो आहे। माना राति बि मां कुझु टॉक्स ॾिठा पिए त इन ॻाल्हि ते बहस मुबाहिसो कयो वियो पिए त वाए सऊदी अरेबिया एंड क़तर हमेशह अहम दौरो उन्हनि जो उते छो हूंदो आहे। उन्हनि जो अहम दौरो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो एजेंडा हूंदा आहिनि जिन जे तहत उन्हनि जा दौरा हूंदा आहिनि। ऐं असां पाकिस्तान जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सदर साहिब जी ॻाल्हि कंदासीं ऐं शहबाज़ शरीफ़ साहिब जिन जी बि ॻाल्हि कंदासीं, जेके बि शहीद जवान पंहिंजे मुल्क तां पंहिंजे परचम खे लहिराईंदे पंहिंजे बॉर्डर्स ते पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾींदे उहे शहीद थिया, उन्हनि जे घराणनि सां उन्हनि जी मुलाक़ात ऐं उन्हनि जा बि दौरा रहिया मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। ऐं जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जी बि अयादत कनि पिया। उन खां अलावा जेकॾहिं पाण पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कयूं, पंहिंजनि इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु मौसम खे ॾिठो वञे पियो त मौसम सख़्तु आहे, पर जेके मेट्रोपॉलिटियन सिटीज़ आहिनि हिन वक़्तु जेको आहे सो कुझु नॉर्मल मौसम हिन खे पाण चई सघूं था, पर पोइ बि गर्मी तमामु घणी आहे। ऐं ऑब्वियसली जॾहिं गर्मी तमामु घणी हूंदी आहे त उन सां हेल्थ ते तमामु घणा इफेक्ट हेल्थ ते पवे थो, इम्पैक्ट पवंदा आहिनि। उन जे लाइ हर ॾींहं ते हर प्रोग्राम में मां चवंदी आहियां त पंहिंजी जेतिरी असां हिफ़ाज़त पाण कंदा आहियूं, पेरेंट्स बि ओतिरी कोन करे सघंदा आहिनि। सो जेतिरी हिफ़ाज़त पंहिंजी करे सघो था ओतिरी करियो, गर्मीअ खां पंहिंजो पाण खे घणो खां घणो बचायो। ऐं जेकॾहिं तव्हां वॉकिंग डिस्टेंस ते वञो था, ॿ क़दम भरे जेकॾहिं तव्हां काॾे वञो था ऐं तव्हांजो जेको वर्क प्लेस आहे, घर खां वर्क प्लेस थोरो जेकॾहिं डिस्टेंस आहे त अम्ब्रेला जो यूज़ करणु तमामु सुठो आहे। गर्मीअ में पाणी जी बॉटल पाण सां गॾु ज़रूरु रखंदा कयो। ऐं अॼु जे प्रोग्राम में काफ़ी सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। आयल जेका मुअज़्ज़िज़ महिमान आहे उनजो पंहिंजे समाजी जेको कमु आहे उहो ॾाढो सुठो आहे। पाण हमेशह लिखंदियूं रहंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते उन्हनि लिखियो आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर राति जेको अहम मामिलो थियो आहे, सिंध यूनिवर्सिटी जी स्पेशली ॻाल्हि करणु चाहींदमि, मारवी हॉस्टल जी ॻाल्हि करणु चाहींदमि। हमेशह चयो वेंदो आहे त जिथे बि जेकॾहिं नाइंसाफ़ी थिए थी त उन ख़िलाफ़ु ॻाल्हायो वञे। हमेशह हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहियां त चवणु ॾाढो सवलो हूंदो आहे, पर जिते तव्हां सां नाइंसाफ़ी कई वञे पई, जिते तव्हांखे हरेस कयो वञे पियो, ॾिसो हरेसमेंट बि ॾाढो हिकिड़ो वॾो टॉपिक आहे। चंद ॾींहं पहिरियां मां पंहिंजे प्रोग्राम में एम्ब्यूट पर्सन मौजूदु हुयूं, उन्हनि सां प्रोग्राम कंडक्ट कयो त उन्हनि हरेसमेंट जी जेका डेफिनेशन ॿुधाई उहा मुंहिंजे ख़्याल सां हर कंहिंखे जेको आहे सो न इहे शयूं शायदि असांजे सबकॉन्शियसली माइंड में हुजनि, पर उहे शयूं एतिरियूं क्लियर कोन हूंदियूं आहिनि। सो जिथे बि नाइंसाफ़ी थींदी आहे उनजे लाइ ॻाल्हायो वञे ऐं ॻाल्हाइबो तॾहिं ई असांखे जेको आहे पंहिंजा राइट्स मिलंदा। सोशल मीडिया जो ऐं मीडिया जो जेको अहम किरदारु आहे उहो इहो पिणु आहे त हिन वक़्तु जेको कुझु थी रहियो हूंदो आहे, जिथे थी रहियो हूंदो आहे, तव्हां पंहिंजो मोबाइल फ़ोन जे थ्रू बि माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियो त असां सां छा थिए पियो, किथे कहिड़ी नाइंसाफ़ी थिए पई, किथे छा थी रहियो आहे। तव्हां आराम सां पंहिंजे मोबाइल फ़ोन जे थ्रू पंहिंजे अकाउंट्स जे थ्रू ॿुधाए रहिया हूंदा आहियो। राति दरअसल थियो ईअं सिंध यूनिवर्सिटी में मारवी हॉस्टल में, जॾहिं त मारवी हॉस्टल जो नालो अव्हांखे पिणु ख़बर आहे त उते केतिरा केसिस ऐं कहिड़े तरीक़े सां केसिस उहे साम्हूं आया आहिनि, जेके कंहिं वक़्तु तमामु घणा ॾुखोईंदड़ हूंदा आहिनि। हिकिड़ी उहे ख़वातीन जेके यूनिवर्सिटी में हिकु अहम उहिदे ते मौजूदु आहिनि ऐं उहे उस्ताद जी हैसियत में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि थियूं। वरी मारवी हॉस्टल में जॾहिं
प्रोवोस्ट मौजूदु आहे ऐं प्रोवोस्ट जी निगहदानी में जेकॾहिं कुझु थिए थो त उन प्रोवोस्ट जो कमु आहे न त बाबा जेको मसइलो आहे तव्हां उनखे सॉल्व कयो। जेकॾहिं तव्हां उन मसइले खे सॉल्व न कंदव त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो मसइलो जंहिंखे को हल नथो मिले त पोइ उन मसइले खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ा ॿिया रस्ता मिलंदा ऐं उहो मसइलो वधी वेंदो। उन्हनि छोकिरियुनि जो सिर्फ़ु अहम मुद्दो इहो हुयो त असांखे जेको आहे सही पीअण जो साफ़ु पाणी मिले ऐं असां जेको आहे जेको पाणी यूज़ कयूं था असांजी टैंकीज़ में उहो पाणी जेको आहे सो मौजूदु न आहे। उन ते सिंध यूनिवर्सिटी जूं टीचर्स अंदरि अचनि थियूं ऐं उन्हनि खे हैरेस कनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ मुआमला उन्हनि जे अॻियां रखी करे उन्हनि खे तमामु घणो जेको आहे सो धमकाइनि थियूं, ड्रिॼारिनि थियूं, उन्हनि खे हीसाइनि थियूं, उन्हनि खे हैरेस करण जी कोशिशि कनि थियूं। अॼुकल्ह जे दौर में मां नथी सम्झां त यूनिवर्सिटी में जेके छोकिरियूं पढ़ंदियूं हुजनि उन्हनि खे हैरेस कयो वञे, उन्हनि खे धमकायो वञे, उन्हनि खे उन्हनि जो जेको आहे स्केड्यूल साम्हूं रखियो वञे त तव्हां केॾी महिल अचो थियूं हॉस्टल में, केॾी महिल निकिरो थियूं, तव्हांजे माइटनि खे असां ॿुधाईंदासीं तव्हां किथे किथे वञो थियूं। यूनिवर्सिटी में जेका छोकिरी पढ़णु अचे थी ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो मक़सदु हूंदो आहे त मां पढ़ां, डिग्री हासिलु करियां ऐं डिग्री हासिलु करण खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी जा तमामु कार व्यवहार हूंदा आहिनि, हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो गोल हूंदो आहे, हिकिड़ो विज़न हूंदो आहे। उन तहत नियाणियूं बि घर मां निकिरंदियूं आहिनि ऐं हॉस्टल में रहंदियूं आहिनि। उन्हनि जूं जेकॾहिं ज़रूरतूं उन हॉस्टल में पूरियूं न कयूं वेंदियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे डिमांड कंदियूं, उहे ॻाल्हाईंदियूं, उहे चवंदियूं, उन्हनि जो उहो राइट आहे, उहो उन्हनि जो बेसिक राइट आहे। पाणी बेसिक राइट हूंदो आहे। जेकॾहिं पाणी न आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन सां मसइला पैदा थींदा आहिनि। तव्हां जिथे रहो था घर में बि जेकॾहिं टैंकी में पाणी ख़तमु थी वेंदो आहे त असां ॾाढा डिस्टर्ब थी वेंदा आहियूं। लाइट जो मसइलो हूंदो आहे असां तमामु घणा डिस्टर्ब थी वेंदा आहियूं। पीअण जे पाणी जो मसइलो हूंदो आहे पाण तमामु घणा डिस्टर्ब थी वेंदा आहियूं। त उन मसइले खे हल करण जी कोशिशि कंदा आहियूं। पेरेंट्स साम्हूं खां वेही करे हराइस कोन कंदा। जेके हॉस्टल में अहम उहिदेदार मौजूदु आहिनि उन्हनि जो कमु हैरेस करणु कोन आहे नियाणियुनि खे। उन्हनि जो कमु आहे त उन्हनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि जो तव्हां हल कढो ऐं प्रॉपर उन्हनि जो हल कढो, उन्हनि खे हिकिड़ो स्मूथ तरीक़े सां जेको आहे सॉल्व करण जी कोशिशि कयो त जीअं उहे नियाणियूं जेके घरनि मां निकिरी हॉस्टल में रहनि पियूं, पंहिंजी फीसूं ॾेई रहंदियूं आहिनि, हर शइ जूं हू चार्जिस ॾेई रहियूं हूंदियूं आहिनि। मुफ़्त में का बि छोकिरी हॉस्टल में कोन रहंदी आहे। स्टार्टिंग में जेकॾहिं का छोकिरी हॉस्टल में ईंदी आहे त उनखे जॾहिं वार्ड मिलंदो आहे न, उहो जॾहिं उनखे उहो हॉल मिलंदो आहे, जॾहिं उनखे उहो रूम मिलंदो आहे, वार्ड जो नालो इन लाइ मूं इस्तेमालु कयो त असां जॾहिं हॉस्पिटल में वेंदा आहियूं न त वार्ड जेको ॾिसंदा आहियूं गवर्नमेंट हॉस्पिटल में उनजी कंडीशन ॾाढी ख़राबु हूंदी आहे। तव्हां मारवी हॉस्टल वेंदव, सिंध यूनिवर्सिटी जो हॉस्टल्स तव्हां विज़िट कंदव त तव्हांखे जेके हॉल्स मिलंदा उन्हनि जी कंडीशन बि कुझु अहिड़ी हूंदी आहे त छोकिरियूं पहिरीं उन में रहंदियूं आहिनि, उनखां पोइ उन्हनि खे रूम अलॉट कयो वेंदो आहे। उनखां पोइ बि तमामु घणा मेस जा तमामु घणा मसइला हूंदा आहिनि, खाध खुराक जा तमामु घणा मसइला हूंदा आहिनि। उनखां अलावा पाणी जो त हमेशह ई मसइलो हूंदो आहे। हिन गर्मियुनि जी मुंद में जेकॾहिं उन्हनि खे पाणी जो तमामु घणो मसइलो थिए थो त छा उन मसइले ते उहे नथियूं ॻाल्हाए सघनि? बिल्कुलु उन्हनि जो राइट आहे, उहे ॻाल्हाए सघनि थियूं। उनखां पोइ ॿाहिरि जेका यूनिवर्सिटी जे अंदरि उस्ताद पढ़ाए थी उहा अंदरि अचे थी। प्रोवोस्ट जो नालो मां ज़रूरु खणणु चाहींदमि, नाहिद आराई हुनजो नालो आहे। उन सां गॾु मिली करे उन्हनि छोकिरियुनि खे हराइस कयो आहे। उन उस्ताद वर्ड इस्तेमालु करणु बि खपे या हिते न करणु खपे, छो त उस्ताद जो कमु हराइस करणु न हूंदो आहे, उस्ताद जो कमु कंहिंखे धमकाइणु न हूंदो आहे, उस्ताद जो कमु कंहिंखे ड्रिॼारणु न हूंदो आहे, उस्ताद जो कमु कंहिं नियाणीअ जी कैरेक्टर ते आङुर खणणु कोन हूंदो आहे। सो उते सभु इन तरह जा मामला पेश आया ऐं उनखां पोइ नियाणियूं जेको आहे सो तमामु स्टूडेंट्स मारवी हॉस्टल जे गेट ताईं पहुतियूं ऐं उन गेट खे बंदि कयो वियो। उनखां पोइ सभिनीनि पंहिंजो मोबाइल खोलियो आहे, लाइव वियूं आहिनि ऐं उन गेट खे उन्हनि ज़ोरी ज़बरदस्ती खोलरायो आहे। पोइ ॿाहिरि वञी करे उन्हनि प्रोटेस्ट कयो आहे। उहे तमामु शागिर्द जेके उहे यूनिवर्सिटी में हॉस्टल्स में रहनि था उहे बि अची उन्हनि सां गॾु वेठा आहिनि ऐं उन्हनि हिकिड़ो भरपूर एहतजाज कयो आहे। उनखां पोइ नाहिद आराई खे प्रोवोस्ट जी उन चार्ज तां हटायो वियो आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त यूनिवर्सिटी जेके अहम तालीमी इदारा हूंदा आहिनि, जितां खां हिकिड़ो फ्यूचर स्टार्ट थींदो आहे, जितां खां हिकिड़ी जनरेशन पंहिंजे उन फ्यूचर ताईं पहुचंदी आहे, पंहिंजी प्रोफेशनल लाइफ में 4 सालनि खां पोइ वञी कदम रखंदी आहे, उते जेकॾहिं इन तरह जा मामला पेश अचनि त पोइ उते छा चइजे? उते सवालिया निशानी कीअं पैदा नथी थिए? उते उन सवालिया निशानी खे कीअं पाण ढके सघूं था, कीअं पाण लिकाए सघूं था, कीअं पाण छुपाए सघूं था? अॼु जे प्रोग्राम में हिन तमामु इशूज़ ते पाण ॻाल्हाईंदासीं। जेका आयल मुअज़्ज़िज़ महिमान मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहे, हुमैरा शम्स शेख साहिबा पाण मौजूदु आहिनि ऐं मां ॿुधाए चुकी आहियां त पाण माशाअल्लाह सां ॾाढो सुठो लिखंदियूं बि आहिनि। कलम खे हमेशह पॉज़िटिव उन्हनि इस्तेमालु कयो आहे। जंहिं बि मामले ऐं मसइले ते उन्हनि लिखियो आहे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में पाण लिखंदियूं आहिनि ऐं उनखां अलावा पाण डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन्स में बि कमु करे चुकिया आहिनि, डिफरेंट प्रोजेक्ट्स खे लीड बि कंदियूं आहिनि। स्टिल उन्हनि जा डिफरेंट प्रोजेक्ट्स हली रहिया आहिनि। तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक ठाक, अल्लाह जो शुक्र है। माशाअल्लाह जी ज़बरदस्त, अल्हम्दुलिल्लाह मैडम।
स्टार्टिंग में सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कई आहे। सिंध यूनिवर्सिटी सदाईं जीए चयो वेंदो आहे ऐं उते तालीम जो हिकिड़ो गढ़ आहे। उते जेकॾहिं इन तरह जा मामला पेश अचनि त पोइ छा चइजे? पहिरीं त अफ़सोस कजे। हा, ऐं ॾुख थिए थो इलाही त तालीमी इदारो उहो इदारो जंहिं हज़ारे प्रोफेसर कढिया, इंजीनियर डॉक्टर हितां थिया, वकील हितां थिया, कुझु साइंसदान बि थिया, ॿाहिरि मुल्कनि में विया ऐं ब्यूरोक्रेसी जो हिकिड़ो वॾो जेको आहे तादाद आहे उहो हितां निकिरी अॻियां CSS करे बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। त ॾिठो वञे त असांजी सिंध जो हर टियों शागिर्द सिंध यूनिवर्सिटी जो आहे। कहिड़ी यूनिवर्सिटी के कहिड़ी पर मेजॉरिटी हिते थी अचे पई, छो जो वॾी यूनिवर्सिटी इहा ई आहे तक़रीबन जेके मुंहिंजे अंदाज़े मूजिबि या ॼाण मूजिबि 52 डिपार्टमेंट आहिनि। 55 खनि आहिनि हाणे त, 52 अलाए 55 जेको बि माना 50 खां मथे। त हाणे ज़ाहिर आहे इहा का यूनिवर्सिटी नंढी यूनिवर्सिटी न आहे जंहिंजा हेॾा डिपार्टमेंट हुजनि त उते शागिर्द बि हज़ारे हूंदा। बिल्कुलु। हाणे उन यूनिवर्सिटी में हिकिड़ी हॉस्टल आहे, मारवी हॉस्टल, जेका असां जॾहिं खां सिंध यूनिवर्सिटी ॿुधी आहे तॾहिं खां मारवी हॉस्टल ॿुधी आहे। हींअर त ॿ ॿियूं वधीक बि आहिनि पर मशहूरु मारवी मशहूरु आहे, नाले जे करे बि मशहूरु आहे ऐं शुरूआत इहा हुई इन करे बि, ऐं कुझु इशू थिया उन करे बि, त इहा हाईलाइट थी वई आहे, सभिनी खे ख़बर आहे त सिंध यूनिवर्सिटी माना मारवी हॉस्टल। यस। त हाणे जेके कल्ह वारो वाक़ियो थियो आहे, इन जे पोयां जेके वाक़िया आहिनि उहे थींदा रहनि था। कॾहिं ख़ुदकुशी की सूरत में त लाश टंगिया पिया आहिनि। हाणे जेकॾहिं कंहिं तालीमी इदारे में या हॉस्टल में लाश टंगियल मिले त पोइ अफ़सोस आहे त छोकिरियूं, इहा शइ हिकिड़ी ज़हन में रखी वञे त जेके असां वटि छोकिरियूं अचनि थियूं सिंध यूनिवर्सिटी में, चाहे महिराण में अचनि थियूं, हिन में अचनि थियूं, लम्स में अचनि थियूं, मेजॉरिटी ॿाहिरीं आहे। बिल्कुलु। माना ॿियनि ज़िलनि मां अचे थी, ॻोठनि मां, तालकनि मां, UCs मां अचे थी। ठीकु आहे, हिकु त हुन ज़ाहिर आहे शहर में आहियूं त इन हिसाब सां हुनखे हिकिड़ो नओं माहौल मिले थो, हू पैसा भरे अचनि थियूं, हुन पैसनि ते हू टैक्स बि ॾियनि थियूं, जेके फैसिलिटीज़ जेके मिलंदियूं उन ते हू टैक्स बि भरनि थियूं, पैसा भरनि थियूं। ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं हॉस्टल में अचनि थियूं, हॉस्टल मां माण्हू छो थो वञे पियो? उहो माण्हू वञे थो जंहिंखे पढ़णो आहे, हिकु उहो वञे थो जंहिंजो हिते हैदराबाद या जामशरी में घर कोन्हे, हिकिड़ो उहो जंहिंजो को मिट माइट कोन्हे, माना हिते कोई मिट आहे, त ज़ाहिर आहे हुनजे लाइ बहितरीनु जाइ हॉस्टल ई आहे। जेकॾहिं बहितरीनु जाइ में बि तव्हांखे हरासमेंट मिले ऐं बे इंतिहा मिले या बुनियादी सहूलियतूं न मिलनि, तव्हां पैसा ॾियण जे बावजूदि बि तव्हांखे सहूलियतूं न मिलनि, टैक्स ॾियण जे बावजूदि कुझु न मिले, त ज़ाहिर आहे उहो बरी नेट ते बम फाटंदो न। त हीअ हाणे उहो बम फाटो आहे हेॾनि सालनि वारो। सही सही ॻाल्हि। केतिरा क़तल थी विया, केतिरियूं छोकिरियूं भॼी वियूं, नाइंसाफ़ियूं थियूं, ज़्यादतियूं थियूं, इलाही छोकिरियूं तालीम छॾे हली वियूं, के ईअं जेको सिंधी लफ़्ज़ चयो आहे भॼी वियूं, कहिड़े बि पर्पज़ सां छॾे वियूं। त इहो ईअं न सम्झे त इहो हॉस्टल, मारवी हॉस्टल जो मसइलो आहे या उन छोकिरी जो मसइलो आहे, इहो सॼी सिंध जो मसइलो आहे। सही ॻाल्हि आहे। मारवी हॉस्टल माना सॼी सिंध खे कवर थी करे पई, सभिनी छोकिरियुनि करे थी। असां वटि मसइलो इहो आहे त असां वटि को बि डिपार्टमेंट अलहदा न आहे, माना हर डिपार्टमेंट में सियासत पई आहे। जेको तालीमी माहिर आहे त उनखे तालीम ई ॾियणु खपे। सही ॻाल्हि आहे। हाणे उहो समाजी कम छो थो करे पियो? माना समाजी कम हिकिड़ा ॿुधां, तव्हां अलहदा थी कयो, यूनिवर्सिटी खां अलहदा थी शाम जे टाइम ते कयो, या कंहिंसां ईअं फ्री ऑफ कास्ट में कयो या दोस्ती में कयो, उहा ॿी शइ आहे। पर तव्हां इन में इन्वॉल्व थियो था पिया मसइलनि में, जेके यूनिवर्सिटी जा मसइला आहिनि उनमें, त उहे इन्वॉल्व थियणु ॿी शइ आहे। पहिरीं खां त उहो थियणु न खपे, उहा ॿी शइ आहे। पर उते दादागिरी करणु ॿी शइ आहे। सही ॻाल्हि आहे। ब्लैकमेल करणु ॿी शइ आहे, तव्हां हिरास करणु ॿी शइ आहे। असां वटि हिकु हिरासमेंट जेको तव्हांजी ॻाल्हि हुई हिकिड़ी, त हिरासमेंट असां वटि कहिड़ी आहे, चवंदा आहिनि जिन्सी हिरासमेंट। जिन्सी कोन्हे का, उहा आहे हिकिड़ी मेन आहे, पर जिस्मानी बि आहे, ज़हनी बि आहे। तव्हां कंहिंखे मुसलसल उनखे तव्हां तशदुद कंदा रहो त हू ज़ाहिर आहे ज़हनी मरीज़ थी वेंदो। इहा बि हिरासमेंट आहे। तव्हां कंहिंखे थोरो धक हणंदा रहो, इहो बि जिस्मानी तशदुद अचे थो ऐं ज़हनी तशदुद बि आहे। त असां वटि जेको हॉस्टल में थिए थो, हॉस्टल में जिन्सी त मां नथी चई सघां पई, पर जेकॾहिं जिस्मानी थी सघे थो, ज़हनी थिए थो, तमामु घणो थिए थो। जेको कल्ह नतीजो आयो आहे, वर्बल थी सघे थो, वर्बल ज़बानी लफ़्ज़नि सां तव्हां कंहिंखे हिरास कयो, तव्हां कलम सां कंहिंखे हिरास कयो, तव्हां कंहिंजे रवैयनि सां कयो, तव्हां बॉडी तव्हां वटि आहे उनजी बुनियाद ते तव्हां हिरास करे रहिया आहियो, तव्हां बॉडी लैंग्वेज सां कयो। बिल्कुलु। त इहो जेकी हिरासमेंट आहे सॼी हिकिड़े ॾींहं जी कान्हे, हीअ सालनि जी आहे। ठीकु आहे। त हाणे ज़ाहिर आहे छोकिरियूं जेके आहिनि उहे सालनि खां वेठियूं आहिनि। ऐं हिकु ईअं बि कोन्हे को त मां कॾहिं मारवी हॉस्पिटल न रही आहियां, पर मुंहिंजी भेण रही आहे,
मुंहिंजी भेण जी दोस्तूं रहियूं या मुंहिंजियूं दोस्तूं रहियूं आहिनि, सही ॻाल्हि आहे। या मुंहिंजी दोस्तनि जी औलाद रही आहे, त असांखे ख़बर त किथां न किथां पए थी त थिए छा थो पियो। त सॼो हिकिड़ो नानी वेड़ो आहे, सवली सिंधी में चइजे, सही ॻाल्हि आहे। नानी वेड़ो आहे, हिकिड़ो ब्लैकमेलर ग्रुप आहे जेको सभिनी खे ब्लैकमेल थो करे, न्याणियुनि खे। असां वटि सभ खां वॾो हथियार इहो आहे न, मां तुंहिंजी घरवारनि खे ॿुधाईंदसि, सिंपल आहे, तुंहिंजे पीउ माउ खे ॿुधाईंदसि। त हाणे उहा छोकिरी जंहिंजो ॾोहो न बीहंदो न, उहो वीचारी वई हरास थींदी, ज़ाहिर ॻाल्हि आहे, थी वई, त माना हाणे अलाए छा थींदो, अलाए छा थींदो। ठीकु आहे। हाणे जेको अलाए छा थींदो, उन ख़ौफ़ में छोकिरियूं पंहिंजे पाण खे दॿाए वेठियूं आहिनि, डप में कुझु कनि कोन थियूं, ऐं नतीजो ख़बर छा थो थिए, उहे वरी पोइ पढ़नि बि कोन थियूं। सिधी सही ॻाल्हि आहे, मेंटली जॾहिं तव्हां डिस्टर्ब हूंदा त किथां पढ़ी सघंदा। ऐं ॿी ॻाल्हि जेको हाणे कल्ह हिकिड़ी ॻाल्हि थी, मूंखे ॾाढो अफ़सोस थियो, मां फेसबुक ते ई पढ़ी आहे, त मां त नाला वठी चयो आहे, त असांखे चयो आहे त तव्हां हिते प्रेगनेंट थियण लाइ अचो थी। हाणे हिन खां वधीक घटिया किरियल हरकत कहिड़ी थी सघे थी। तव्हां पंहिंजे न्याणे खे चओ, या त पोइ तव्हां बि अहिड़ियूं आहियो, चवंदो उहो ई न जेको पाण हूंदो, या जंहिंजी ज़हनियत अहिड़ी हूंदी, या त तव्हां पाण अहिड़ियूं आहियो, या तव्हां पाण माज़ी में जॾहिं आयूं हुयो तव्हां अहिड़ियूं हुयो। कुझु त आहे न जो तव्हां हाणे न्याणियुनि खे चओ था, ऐं तव्हां हिकु 7 बजे काॾे थी वञो, बाबा तव्हां 7 बजे छोकिरनि खे चओ था त तव्हां 7 बजे काॾे वियो, तव्हां राति जो 12 बजे काॾे थी वञो। मैडम हरास करण जूं त केतिरियूं ई ॻाल्हियूं फेसबुक ते हलनि पियूं, केतिरा ई सेंटेंसिस, केतिरा ई अहिड़ा लफ़्ज़ जेके माना पाण जहिड़ो त का छोकिरी या विमेन पढ़ी कान थी सघे न, ॾाढो बुरो लॻे थो, पढ़ंदे बि ॾाढो ख़राबु लॻे थो, ॾाढो अजीब लॻे थो। फेसबुक ते सॼी दुनिया पढ़े, सॼी दुनिया पढ़े पई। पर बेसिक ॻाल्हि मां इहा करणु चाहींदमि त उहे न्याणियूं जेके पंहिंजे ॻोठनि में मौजूदु आहिनि, पंहिंजे घरनि में मौजूदु आहिनि, जेके एरियाज़ तमामु घणा बैकवर्ड आहिनि, जिन जे ख़ानदान में का न्याणी अॼु ॾींहं ताईं कोन निकिती आहे, उन्हनि जो इरादो आहे त इंटरमीडिएट जा एग्ज़ाम्स हलनि पिया त असांखे यूनिवर्सिटी में वञिणो आहे। हाणे तव्हीं पाण सोचो, सभु घरनि में मौजूदु आहियो, जेकॾहिं तव्हां इन तरह जूं ॻाल्हियूं ॿुधंदव त पोइ छा तव्हांजे ज़हन में इहो सुवालु पैदा न थींदो त हाणे ॻोठ मां असांजी न्याणी जॾहिं यूनिवर्सिटी पढ़णु वेंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा हॉस्टल जो रुख़ कंदी, उहा हॉस्टल में रहंदी, ऐं हॉस्टल जो जेकॾहिं चहिरो इन तरह साम्हूं अचे थो, ऐं उते उन हॉस्टल जे अंदरि इन तरह जो हिकिड़ो प्रोपगेंडा हले थो, उन हॉस्टल में ई हिकिड़ी जेका वॾी सियासत हले थी, उन हॉस्टल में ई न्याणियुनि खे हरास कयो वञे थो, ऐं उहा मेंटली जॾहिं डिस्टर्ब थींदी त उहो किथां पढ़ी सघंदी, उहो नतीजो किथां खणी ईंदी। त पोइ काफ़ी अहिड़ा पेरेंट्स हूंदा जेके चवंदा आहिनि न बाबा का ज़रूरत कान्हे का, अहिड़ो चवंदा आहिनि न त अहिड़ो सोन घुरियो जेको कन छिने, त पोइ इन तरह जा जेके आहिनि केसिस साम्हूं अचनि था। इलाही छोकिरियूं हिन वक़्तु बि, इलाही छोकिरियुनि खे परमिशन कान्हे का पढ़ण जी, कि मैट्रिक करे वेठियूं आहिनि, मुश्किल सां इंटर करे वेठियूं आहिनि, घर में वेठियूं आहिनि, सिर्फ़ु इहो त केरु हॉस्टल में रहंदो, कीअं रहियूं हॉस्टल में, छो रहियूं हॉस्टल में, या जेके अॼुकल्ह असां वटि नंढा नंढा घर आहिनि जिते छोकिरी पेइंग गेस्ट थी रहनि थी पियूं, उहे बि माइट कोन था छॾनि पिया। हज़ारे छोकिरियूं सिर्फ़ु इन ॻाल्हियुनि ॿुधण जे करे अञा ताईं वेठियूं आहिनि। इलाही जी शादियूं थी वियूं, के काॾे वियूं, के कीअं थियो, पर ऐं केरु न पढ़ी सघियूं, सिर्फ़ु रीज़न इहो आहे त हॉस्टल केरु मोकिले, हॉस्टल कीअं मोकिलियूं। हाणे त मीडिया त सभु शइ खोले छॾी आहे न, त हाणे ॻोठनि में बि टच मोबाइल पई आहे, त उहे बि ॾिसनि था पिया त छा थियो आहे। जेको कल्ह जेको हलियो आहे, न त मां चवां थी 1000 वीडियो त हलियूं हूंदियूं, बिल्कुलु बिल्कुलु 1000 वीडियो लखे माण्हू ॾिठियूं हूंदियूं, बिल्कुलु उन में इहो आहे त अणपढ़ियल बि ॾिठियूं हूंदियूं, अणपढ़ियल बि ॾिठियूं हूंदियूं, सफ़ा ॻोठाणो उन में ॾिठियूं हूंदियूं, ऐं जेके अञा हाणे वञण जी तयारी कंदी हूंदी छोकिरियूं या छोकिरा, उन में ॾिठियूं हूंदियूं। सही ॻाल्हि आहे। त ज़ाहिर इमेज कहिड़ो बीठो। बिल्कुलु। त हिन वक़्तु जेको राति जेको कुझु थियो आहे, इन सॼे पूरे तालीमी मयार खे, ऐं ख़ासि करे जेको जामशोर हो तालीम जो गढ़ जेको आहे, या सिंध यूनिवर्सिटी जो जेको हिकिड़ो नालो आहे, या उहो तबाह त थी चुको आहे, पर जेको हाणे रहियल हुयो थोरो घणो जेको अंदरि बचियल हुयो उहो बि ख़तमु थी वियो आहे। त यूनिवर्सिटी जी मां चवां थी जेका बोर्ड आहे उनखे स्टैंड वठणु खपे। शायदि VC नथो वठे पियो, पहिरियों VC बि ईअं ई हो, हाणे हिन VC ख़बर न आहे मूंखे, त नथो वठे तॾहिं त एॾो हशर थियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे, जेकॾहिं वठे हा स्टैंड, त मां नथी सम्झां त एॾी हशरी थिए हा, ऐं ईअं उहे औरतूं अंदरि वञनि हा हॉस्टल में, जिन जो हॉस्टल सां को तालुक ई कोन्हे, ऐं जंहिंजो कमु पढ़ाइण आहे उहो पढ़ाइनि त कोन थी पियूं, माॻे माहौल ख़राबु पियूं कनि। त जेकॾहिं VC खां नथो थिए त मुंहिंजी बोर्ड आहे, बोर्ड खे करणु खपे, या जेकॾहिं जेको बि हिननि जे मथां आहे ज़िम्मेवार आहे यूनिवर्सिटी जे मथां, चांसलर, मुंहिंजे ख़्याल में गवर्नर आहे, पर गवर्नर मां बि उमेद कोन्हे, अहिड़ो आहे ई कान, हुनजी पंहिंजी लेवल ई अहिड़ी कान्हे का। त बहरहाल सिंध में त उअं ई वॾो हिकिड़ो फुक़दान आहे न हर हवाले सां। त इनखे हाणे या त हिकिड़ी न्यूट्रल कमेटी ठहणु खपे, कमेटी मतिलबु उहा कमेटी न जेका सिर्फ़ु ॻाल्हियुनि वारी, अमल वारी हुजे, ऐं उहे सभिनी डिपार्टमेंट सां पहुचे। ऐं मां उन ॾींहुं यूनिवर्सिटी वियसि, यकीन करियो त भाई लॻी पई आहे, गंदगी, वण तबाह लॻा पिया आहिनि, गंदगी पई आहे, उते नंढा नंढा इहे धाबा होटल खुलिया पिया आहिनि, बसि सिर्फ़ु उस्ताद न लॻे ई कोन थो उस्तादनि या शागिर्दनि, को स्टैंडर्ड कोन्हे को।
इते इते ई मेहरान यूनिवर्सिटी आहे न, थोरे फ़ासिले ते मेहरान यूनिवर्सिटी आहे, तव्हां उनजो स्टूडेंट ॾिसिजो वञी करे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु। ॻाल्हि आहे को ॿाहिरियों माण्हू अची करे तव्हांखे यूनिवर्सिटी साफ़ करे कोन ॾींदो, बजट तव्हांखे मिले थी पई, तव्हां सिंधी डिपार्टमेंट वञी ॾिसो उनजो हाल ॾिसो ऐं तव्हां मेहरान यूनिवर्सिटी जो हाल ॾिसी अचो। ॾुख थो थिए पियो त तव्हांखे बजट मिले थी, तव्हांखां सिर्फ़ु कमु नथो वञे। ईअं लॻे थो जहिड़ो हिकिड़ी साइड बंजर ज़मीन खां थी ॿी साइड आबाद ज़मीन ते असां जेको आहे पहुचूं था, आबादी में पहुचूं था, ॾाढो ॾुख थींदो आहे। ॾाढो ॾुख उते वॾी ॻाल्हि ते जेको उस्तादनि वारो एरिया हुयो, नालो मूंखां विसरी वियो, उते उस्ताद समोसा खाइनि था पिया, उहो प्लेट उते पई आहे, जेको चटनी वारी थेली आहे उहा उते था उछलाइनि पिया, उहो जेको कागज़ आहे जंहिंमें समोसा मिलिया उहो बि उते पियो उछलाइजे। हाणे हीअ उस्ताद आहिनि, जेकॾहिं उस्ताद जो इहो हाल आहे ऐं उते पटे वाला बि अचनि पिया, चौकीदार बि अचनि पिया, उहो तबिको जेको पढ़ियल घटि सही। अच्छा मैडम, इन ॻाल्हियुनि ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर ओवरऑल सॼी यूनिवर्सिटी तबाह आहे। जी, इन ॻाल्हि ते मां ज़रूरु थोरो हाईलाइट करणु चाहींदमि त जॾहिं मसइलो थिए थो त उनजे लाइ एहतिजाज थिए थो, ऐं एहतिजाज खां पोइ हिकिड़ो उन वक़्तु हलु कढियो वञे थो, उन मसइले खे हलु कयो वञे थो। इनखे चइबो आहे त स्टूडेंट सियासत इतां खां ई जेको आहे न जनमु वठंदी आहे, ऐं जेकॾहिं शागिर्द सियासत जी ॻाल्हि करियूं था त उतां खां ई पोइ वरी किरदार बि जनमु वठंदा आहिनि, बहितरीनु बल्कि किरदार असां चऊं त शागिर्द सियासत मां ई जनमु वठंदा आहिनि। सो मसइलो हूंदो आहे त उनजो हल बि हूंदो आहे, पर उनजे लाइ जेको आहे सो ॻाल्हाइणो पवंदो आहे, ऐं स्टूडेंट्स में हमेशह ॾिठो वियो आहे त हिकु यूनिटी हूंदी आहे, उन यूनिटी जे बुनियाद ते उन्हनि जे मसइलनि खे हल ज़रूरु कयो वञे थो। उहे जेके पेरेंट्स जिन जे ज़हन में इहे ख़दशा आहिनि, उन्हनि जे ज़हन में इहे ख़्यालात आहिनि त असांजो जेको आहे सो औलाद असांजी स्पेशली असांजी नियाणी जॾहिं यूनिवर्सिटी वञे थी या हॉस्टल में ख़ासि तौर ते रहे थी त उनखे तमामु घणनि मसइलनि खे मुंहुं ॾियणो पवे थो, पर जेकॾहिं तव्हां उनखे बहादुर बणायो था, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे सपोर्ट करियो था, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे चओ था त तव्हां वञो, पोयां असां वेठा आहियूं, असां अव्हां जे लाइ सभु कुझु करण जे लाइ तयारु आहियूं, असांजो एतमाद अव्हां ते आहे। ऐं ख़ासि तौर ते उन नियाणियुनि खे बि ज़रूरु चवणु चाहींदमि त जॾहिं घर खां निकिरो था त माइटनि जो हिकिड़ो एतमाद हूंदो आहे, सो उन एतमाद जी बुनियाद ते ई जॾहिं बि क़दम खणो त पोयां इहो सोचो त माइट असांखे हिकिड़े एतमाद सां छॾनि था, हिकिड़े यकीन सां छॾनि था, हिकिड़े एतबार सां छॾनि था, त पोइ उन ई हिसाब सां तमामु मामलात खे जॾहिं डील कयो वेंदो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां हर तरह पॉज़िटिव पंहिंजो हिकिड़ो किरदार बि शो करे रहिया हूंदव, पर तव्हांजा जेके तमामु विज़न्स ऐं तव्हांजा गोल्स आहिनि उहे बि ॾाढा क्लियर ऐं पॉज़िटिव अंदाज़ में तव्हांखे उन्हनि जो बि रिज़ल्ट ज़रूरु मिलंदो। सो मैडम, मां चाहींदसि त उन्हनि माइटनि खे बि हिकिड़ो जेको आहे न उत्साह ज़रूरु हुअणु खपे, त जेकॾहिं असां पंहिंजे औलाद ते यकीन करियूं था, असां उन्हनि जी स्ट्रेंथ आहियूं, त पोइ असांजो औलाद बि असांखे उन ई तरह रिज़ल्ट ॾींदो। औलाद मसइला ख़बर आहे, औलाद सही था चओ पिया त औलाद उहो रिस्पॉन्स नथी ॾे पीउ माउ खे, त पीउ माउ बि डिस्टर्ब थींदा। हाणे ॿ शयूं थियनि थियूं, हिकिड़ी इहा थिए थी पीउ माउ खे जेकॾहिं रिस्पॉन्स सुठो नथो मिले त हू सफ़ा अपे खां ॿाहिरि था निकिरी वञनि, ऐं पोइ छोकिरो हुजे या छोकिरी हुजे ॾिसनि ई कोन था पिया, पोइ उनखे हणी हंध कनि था उन्हनि जा, पोइ बेइज़ती कजे, उन तालीम बंदि कजे, उन्हनि जो ख़र्चु बंदि कजे, उन्हनि जी इज़त करणु बंदि कजे, इहे सभु शयूं थियनि थियूं। ॿी शइ इहा थिए थी पीउ माउ उन्हनि खे एतमाद करे उन्हनि खे फ्री हैंड ॾेई थो छॾे, जी त ठीकु आहे असांजो एतमाद आहे, तव्हां वञी पढ़ो। त ॿिन्ही शयुनि में जॾहिं ॿई शयूं एक्सट्रीम ते पहुची थियूं वञनि त पोइ शागिर्द खे उते पंहिंजे पाण खे बीहारणु ॾाढो ॾुखियो थो थी पए, छो जो सफ़ा 100% उमेदुनि ते लह कोई बि नथो लही सघे पियो। पीउ माउ इहो बि रखंदा आहिनि न त न बसि असां हीउ कयो आहे, तव्हांखे रिज़ल्ट ॾियणो आहे, जी, त इहो बि ॾिसणु खपे त हालतूं कहिड़ियूं आहिनि, या हुन ॿार जी जेका ज़हनी मेंटल कंडीशन कहिड़ी आहे, या हुनजो पढ़णु चाहे थो नथो पढ़णु चाहे। असां ज़ोर बि इहो आहे न त न तोखे हीउ पढ़णो आहे, पढ़णो कंहिंखे आहे, औलाद खे ई पढ़णो आहे, औलाद खे पढ़णो आहे, छोकिरे खे छोकिरे खे पढ़णो आहे न, त असां इहो मेजॉरिटी आहे न तव्हांखे हीउ पढ़णो आहे, त उहो न हीउ पढ़णो आहे त पोइ हू बसि पढ़णु वञे थो, हू दिलि सां नथो पढ़े, शौक़ु सां नथो पढ़े पियो, या हू पंहिंजो मुस्तक़बिल सोचे नथो पढ़े, बसि पीउ माउ मोकिलियो आहे पढ़णो आहे। त इहा शइ बि ग़लति आहे, पीउ माउ खे इहा बि सोचणु खपे। ऐं जेके तव्हां हुननि ते एतमाद कयो था, 100% एतमाद कयो था, त बाबा ठीकु आहे असांजो ते एतमाद आहे, पर पोइ बि विच विच में नज़रसानी करणु खपे, विच विच में पुछणु खपे, नज़रसानी ॾाढी ज़रूरी आहे। त इहे पीउ माउ ॿई शयूं करे, एतमाद बि करे, नज़रसानी अखि बि रखे, उहो चवंदा आहिनि न त भले सोने जे चमचे में खाराए पर अखि शींहं वारी रखो, बिल्कुलु, त उहा ज़रूरी आहे। त उहा जेके न रखंदा, भाई छोकिरी हुजे छोकिरो हुजे, भले हू मेडिकल जे खणी फाइनल ईयर में पहुची वञे या यूनिवर्सिटी जे फाइनल में पहुची वञे, पर पोइ बि पुछाणो ज़रूरी आहे, बिल्कुलु, छो नथो पुछाणो थिए त पोइ नतीजा अहिड़ा निकिरनि था पिया। ऐं मूंखे जेका ॿी शइ लॻी आहे कल्ह वारे हिन मामले, हॉस्टल वारे मामले ते वापसि अचूं था, जी जी, त जेके उन सां मसइला आहिनि, उन सां पाणी जो मसइलो आहे, खाधे जो मसइलो आहे, वॉशरूम में सफ़ाई कान्हे का उनजो मसइलो आहे, बिहेवियर जो मसइलो आहे, इज़त जो मसइलो आहे, त हुनजी छोकिरियुनि जी इज़त नथी कई वञे पई, त इहे मसइला
मां नथी सम्झां त छो मेजॉरिटी को घरनि में ॿुधाया हूंदा, छोकिरियूं घरनि में ॿुधाइनि ई कोन थियूं त असां सां ही मसइला आहिनि, त न ॿुधाइण जे नतीजे में बि इहे मसइला हाणे सभु खुलिया आहिनि। सही। त जेकॾहिं पीउ माउ खे ॿुधाइनि त पोइ पीउ माउ 2-3 माना ॿिया न त 8-10 पीउ माउ क्यूरी ईंदी पई अचे हा त पीउ माउ बि ॻाल्हाए हा न, या उहे अची गॾिजी अची करे यूनिवर्सिटी जेको बि आहे रिस्पॉन्सिबल माण्हू आहे उन सां अची करे मिलनि हा, पर पीउ माउ खे बि उहो नथा ॿुधाइनि, बसि अंदरि ई अंदरि में पाणे कंदासीं। जॾहिं पाणी सिर खां चढ़ी थो वञे त पोइ हे कल्ह बि इहो ई थियो आहे, पाणी सिर खां चढ़ियो आहे, बर्दाश्त ख़तमु थी वई आहे त नेठि उहो बम फाटो आहे। त हाणे ऐं बम फाटो आहे, उनखां पोइ जेको रवैया ॿिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको कल्ह लेटर निकितो आहे, ठीकु आहे नाहिद आराई खे फ़िलहालु कयो आहे, इहो फ़िलहालु आहे या फॉर एवर आहे, हिकु शइ इहो बि क्लियर कान्हे को। ऐं ॿियो इहो त इन जी इंक्वायरी थींदी, जेको 10-15 सालनि खां इहा माई वेठी आहे, या उनजे पोयां जेको हिकिड़ो मख़सूस ग्रुप आहे, लॉबी आहे हिकिड़ी पूरी, त छा उनखां पुछाणो थींदो, उते छा थींदो, उते केरु ॻाल्हाईंदो? त मुंहिंजी सलाह इहा आहे त हिकिड़ी न्यूट्रल कमेटी ठाही वञे, जंहिंमें 3 मर्द 3 औरतूं हुजनि, 6 ॼणी कमेटी, जेका 2 छोकिरनि सां बि मिले ऐं इन नाहिद सां बि मिले ऐं यूनिवर्सिटी जे ॿियनि उस्तादनि सां मिले, या कुझु वालदेन जिन खे ख़बर आहे उन सां मिले, त उन सॼा हिकिड़ो पूरो कढी अचे निचोड़ त मसइला आख़िर आहिनि कहिड़ा, असली मसइला कहिड़ा आहिनि। सही। ऐं पोइ उन्हनि जो हल छा आहे, उहो हल बि ॾे ऐं उहे हल कराया वञनि, उहा कमेटी हल कराए। सही सही। ईअं बाक़ी हीअं किसो न हलंदो। मां नथी सम्झां त जेको राति बसि ठीकु आहे लेटर मिली वियो ऐं असांजी वरी क़ौम नचण में बि देरि न कंदी आहे न, मसइलो इहो आहे। ताड़ी वॼाईंदे बि देरि कोन कंदी, नचंदे बि देरि कोन कंदी, वाह जो कमु थी वियो, अड़े वाह जो कमु थी वियो त पहिरीं लेटर त पुख़्तो कमु थियो आहे, पुख़्तो थियो आहे न थियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हांजो सिर्फ़ु तव्हांखे इहो थियो आहे त बाबा हू माई वई आहे, पर मसइला अञा न विया आहिनि। सेकंड चार्ज ते केरु आयो, सेकंड चार्ज ते केरु आयो, या सेकंड जेको ईंदो उहो केरु आहे, त छा उहो मसइला हल कंदो? त असांजी क़ौम खे या मां चवां सभिनी शागिर्दाणी खे मां रिक्वेस्ट कंदसि, छोकिरा बि जेके कल्ह राति हुननि सुठो साथ ॾिनो आहे, तमामु घणो आवाज़ में आवाज़ मिलायो आहे, सभिनी खे गॾिजी लाहे अमल ठाहिणु खपे। त सिर्फ़ु नाहिद वञण सां मसइला कोन विया आहिनि, सिर्फ़ु नाहिद वई आहे इहो ज़हन में रखिजे, हिकिड़ी माई वई आहे, उन पोयां उनजी गैंग न वई आहे, उहा लॉबी ठहियल आहे न, उहा लॉबी न वई आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके मसइला आहिनि पाणी जा खाधे जा, उहे मसइला हल थिया, छा पाणी अची वियो राति, या राति खाधो बहितर थी वियो, टंकी में पाणी अची वियो, बाथरूम राति साफ़ थी विया, सफ़ाई थी वई, इहे कोन थिया हूंदा, यकीनन कोन थिया हूंदा। त इन्हनि ते हाणे कमु करणु खपे त जिन मसइलनि जे करे हीउ सॼो कुझु हिकिड़ो मसइलो थियो आहे, त इन्हनि खे हल करण जे लाइ बि कोशिशि कई वञे ऐं उन्हनि जो प्रॉपर ऐं अॼु हुनजी बाक़ाइदानी का एजेंडा ठाहे करे हिननि खे VC सां मिलणु खपे, सभिनी शागिर्दनि खे शागिर्दाणियुनि खे, ऐं मसइला हल कराया वञनि। ऐं मुस्तक़िल बुनियाद ते हिकु अहिड़ी इज्तिमाही आंदी वञे जेका बोल्ड बि हुजे ऐं ईमानदार बि हुजे। सही ॻाल्हि आहे, हक़ जी ॻाल्हि करे, इहो जेको राइट आहे, बेसिक राइट्स आहिनि उन्हनि ते कमु करे सघे। कमु छा आहे? जी अच्छा मैडम, वधीक कंटिन्यू कयूं था, वधीक ॻाल्हायूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढो ब्रेक आहे, अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। नंढो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल हले पई सिंध यूनिवर्सिटी जी, ऐं सिंध यूनिवर्सिटी जे लाइ हमेशह चयो वेंदो आहे त उहा माउ जी हंज जी हूंदी आहे, ऐं हमेशह सिंध यूनिवर्सिटी पनाह ॾिनी आहे। को बि स्टूडेंट कंहिं बि यूनिवर्सिटी में जेकॾहिं उहो सिलेक्ट कोन थो थिए, आया उहा इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं, मेहराण जी ॻाल्हि कयूं, कराची में कोई स्टूडेंट कोन थो वञी सघे, इस्लामाबाद में कोई स्टूडेंट कोन थो वञी सघे, मेडिकल में को सिलेक्ट कोन थो थी सघे, आर्ट जी फील्ड में कोन थो वञणु चाहे, पोइ वरी जेको आहे सो या ईअं चऊं त मेहरान यूनिवर्सिटी में जेको आर्ट वारो साइड आहे उते सिलेक्शन न थींदी आहे, त पोइ सभु स्टूडेंट्स वरी बि सिंध यूनिवर्सिटी जो रुख कंदा आहिनि। ऐं सिंध यूनिवर्सिटी वाक़ई माउ जी हंज जीअं हूंदी आहे, पोइ उहा पनाह ॾींदी आहे। असां हिन प्रोग्राम में लाइव कॉल शामिलु कंदासीं। अहमद नवाज़ पाण एडवोकेट आहिनि ऐं सोशल वर्कर आहिनि, शागिर्द सियासत में हमेशह जेको आहे सुठो उन्हनि जो रोल हिकिड़ो रहियो आहे। उनखां अलावा जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त हारियुनि जे हक़नि ते हमेशह उन्हनि ॻाल्हायो आहे, ऐं उन्हनि जे लाइ हमेशह हिकिड़ो सुठे अंदाज़ में कमु कंदे उन्हनि खे ॾिठो आहे। काफ़ी सारा प्रोग्राम्स बि हिते उन्हनि सां कंडक्ट कया आहिनि। फ़ोन कॉल ते मौजूदु आहिनि, अव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी कीअं आहियो, ठीकु आहियो?
अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो, ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह मां अॼु जे प्रोग्राम में सिंध यूनिवर्सिटी जे उन टॉपिक खे रखियो आहे ऐं हॉस्टल जो ख़ासि तौर ते जेको मामिलो साम्हूं आयो आहे उन ते बि ॻाल्हाइणु चाहींदमि। पर पहिरियां ही जेको तव्हां वकील बिरादरी जो बबरलो 2 जो ॿुधायो वञे पियो धरणे जो, इहो छा मामिलो आहे? कॉर्पोरेट फार्मिंग जा कहिड़ा मामला आहिनि, केनालनि जा कहिड़ा मसइला आहिनि, कीअं तव्हां बयानु कंदव सुबुह मेरान प्रोग्राम में? सभ खां पहिरीं त वॾी महिरबानी मेरान टीवी चैनल जी, जंहिं जेको आहे उहो असांखे मौक़ो ॾिनो मौक़ुफ़ रखण जो। असल हाणे ॻाल्हि इहा आहे त बबरलो जो धरणो जंहिं तमामु वॾी जेका आहे उहा कामयाबी हासिलु कई आहे। जेके कैनालनि जो हिकिड़ो तमामु ख़तरनाक इशू साम्हूं आयो आहे, सिंध जे माण्हुनि उन ते तमामु वॾी जेका उहा रेजिस्टेंस ॾेखारी ऐं उते 14 ॾींहं जेको आहे उहो धरणो जारी रहियो। उन खां पोइ जेको आहे सिंध जे माण्हुनि जी उहा कामयाबी थी ऐं कैनालनि वारो जेको इशू आहे उहो ख़तमु थियो। उन खां पोइ सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जेको आहे उहो वफ़द उते पहुतो ऐं ॻाल्हियुनि जी हिकिड़ी जेका उहा कमेटी ठाही वई हुई त कॉर्पोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो जेके सिंध जूं 13 लख एकड़ ज़मीनूं आहिनि कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते, उहो मुख़्तलिफ़ कंपनीज़ खे जेको आहे ॾिनियूं वयूं आहिनि। उन्हनि जो मुकमिल रिकॉर्ड जेको आहे उहो असां वकीलनि खे मुहैया कंदासीं ऐं उहे समूरो जेको बि ॾिनल ज़मीनूं आहिनि उहे असां वापसि वठंदासीं। ऐं इन जे लाइ जेको आहे उहो टाइम वरितो वियो ऐं 13 मई ते जेका आहे उहो हुकूमती वफ़द सां जेको आहे वकीलनि जी कमेटी जी जेके ॻाल्हियूं रखियलु हुयूं ऐं उन जे लाइ जॾहिं वकिला एक्शन कमेटी तरफ़ां जेका ठहियल कमेटी हुई उहा ॻाल्हियुनि जे लाइ उते पहुती त हुकूमत जी अदम दिलचस्पी सबबु जेको आहे उहो न असांखे उन्हनि ज़मीनुनि जो रिकॉर्ड मुहैया कयो वियो, न ई जेको आहे उहो ॻाल्हियुनि जी का अॻु भराई थी सघी। उन जे नतीजे में वकिला एक्शन कमेटी जे चेयरमैन आमिर नवाज़ विड़ाइच जेको आहे उहा ॻाल्हियुनि वारी कमेटी ख़तमु कंदे ऐं तहरीक खे जेको आहे अॻिते वधाइण जो जेको आहे उहो ऐलान कयो वियो। उन खे जेको आहे उन पस मंज़र में हाई कोर्ट हैदराबाद जे अंदरि जेको आहे उहा हिकिड़ी एहतिजाजी कैंप जेको आहे उहा हैदराबाद में क़ाइमु थी चुकी आहे, जेका रोज़ानो जे बुनियाद ते कॉर्पोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ु जिते एहतिजाज रिकॉर्ड करायो वेंदो ऐं समूरी सिंध जी जेका ठहियल वकिला एक्शन कमेटी आहे जिन में समूरी सिंध जो बार एसोसिएशन जा जेके स्टेक होल्डर आहिनि उहे उन में शामिलु आहिनि ऐं उहे उन्हनि जी तमामु जल्द हिकिड़ी जेका आहे उहा मीटिंग थियणी आहे जंहिंमें फ़ैसिलो कयो वेंदो त हींअर असांखे जेको आहे बबरलो बंदि करिणो आहे या CM हाउस जो घेराव करिणो आहे या इन खां बि वधीक जेके आहिनि उहे सख़्तु क़दम खणणा आहिनि। त असां हिन वक़्तु जेको आहे उहो वकिला तमामु जेको आहे उहो गुस्से में आहिनि इन करे जो हुकूमत जेके वाइदा कया उन्हनि वाइदनि तां जेको आहे हुकूमत मुकमिल तौर ते जेको आहे उहो मुकरजी वई ऐं उहे सिंध जूं जेके कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते ॾिनल ज़मीनूं आहिनि उन्हनि जी कैंसिलेशन जो को नोटिफिकेशन साम्हूं न आयो। त हिन वक़्तु जेको आहे उहो वकीलनि जी इहा डिमांड आहे त या त जेको आहे उहो नोटिफिकेशन असांखे मिले, ॿी सूरत में सख़्तु खां सख़्तु जेके आहिनि उहे एहतिजाजी जेको आहे उहा तहरीक हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे समूरे सिंध में हलाई वेंदी। सही वकील बिरादरी जी जेका यूनिटी आहे उनखे सुर्ख सलाम आहे ऐं हिन अङण ते हमेशह अव्हांजे इतिहाद खे असां जेको आहे सो साराहियो आहे, छाकाणि त अव्हां जेके मसइला खणी अचो था उहे ज़ाती अव्हां जा पंहिंजा मसइला कोन आहिनि पर समूरी सिंध जा उहे मसइला आहिनि। कॉर्पोरेट फार्मिंग जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त सिंध जे हारियुनि जी ॻाल्हि थिए थी, सिंध जे ग़रीब माण्हुनि जी ॻाल्हि थिए थी, उन्हनि जी ज़मीनुनि जी ॻाल्हि थिए थी, पाणी जी जेकॾहिं कैनालनि जी ॻाल्हि कजे थी त पोइ उहो हर फ़र्द जो मसइलो आहे, ॿार जो मसइलो आहे जंहिंखे अव्हीं खणी अचो था त पोइ समूरी सिंध जो इहो फ़र्ज़ु आहे जेको पंहिंजो फ़र्ज़ु निभाइनि बि पिया ऐं असां भरपूर साथ बि निभाइनि पिया। अच्छा, उन खां अलावा ऐं मारवी हॉस्टल जी बि ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदमि जेको राति मामिलो पेश आयो आहे। अच्छा, उन मसइले जो त हल त कढियो वियो पर इन जो केतिरो सम्झो था त इहो इम्पैक्ट माना रहियो आहे शागिर्दनि खे हरास करण जो जेको मामिलो आहे केतिरे वक़्त खां हलंदो रहियो आहे जेको इन तरह ही बॉम्ब ब्लास्ट थी करे साम्हूं आयो आहे? हा, इहो तमामु घणो जेको आहे उहो इम्पोर्टेंट इशू आहे जेको शागिर्दनि सां मुसलसिल जेको आहे उहो हिन क़िस्म जा उहे मसइला पेश ईंदा रहिया आहिनि। माज़ी जे अंदरि असां ॾिसंदासीं त सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि असां सिंध जे नियाणियुनि जा जेके आहिनि उहे लाश खयां आहिनि उहे ख़ुदकुशियुनि जे नाले में ऐं मुख़्तलिफ़ नाले में उन्हनि खे जेको आहे उहो टार्चर करे ऐं उन्हनि खे जेको आहे उहो मारण जा वाक़िया जेके आहिनि उहे साम्हूं आया आहिनि। उन्हनि जा केस जेके आहिनि उहे अदालतुनि में अॼु बि जेके आहिनि उहे पेंडिंग में आहिनि। त हीउ जेको कल्ह वारो जेको वाक़ियो थियो आहे मां सम्झां थो अगरि इन में जेका इहा अॻु भराई थी आहे
इहा हिकिड़ी ख़ुशाइन ॻाल्हि आहे जो हिकिड़ो जेको लेडी आहे उहा प्रोहोस्ट आहे उहा जेको आहे नियाणियुनि खे हिरासां पई करे ऐं उन्हनि खे जेको आहे उहो प्रेशराइज़ पई करे ऐं उन जी जेको आहे उहो करेक्टर एसोसिएशन ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं जेके राति साम्हूं एहतिजाज में आयूं आहिनि उहे तमामु घणियूं अफ़सोसनाक आहिनि जेके नियाणियुनि उहे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि ऐं असां पाण सम्झूं था त असां बि हॉस्टल में रहिया आहियूं त हॉस्टल जो जेको माहौल आहे ऐं उहो उनखे जेको आहे तमामु घणो जेको आहे मेंटेन न कयो वेंदो आहे उन में जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि जी खोट हूंदी आहे जॾहिं उन्हनि जी बुनियादी सहूलियतुनि जी खोट जे ख़िलाफ़ु केरु माण्हू ॻाल्हाए थो त पोइ उन जे जेको आहे किरदार ते जेको आहे उहा आङुरियूं पुॼनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शयूं प्रैक्टिस करे ऐं उन्हनि खे जेको आहे उहो ख़ामोश कराइण जी जेका आहे उहा हिकिड़ी ॻाल्हि कई वेंदी आहे ऐं हिते बि इन क़िस्म जी जेका आहे उहा शइ साम्हूं आई त हिननि नियाणियुनि खे बि ख़ामोश कराइण जे लाइ उहो प्रेशराइज़ कयो वियो ऐं ॿुधायो पियो वञे त साॻे ई ॾींहुं मंझंदि जो जेको आहे हिकिड़ी मीटिंग थी आहे उन मीटिंग जे अंदरि जेको आहे उहे हिननि नियाणियुनि खे प्रेशराइज़ कयो वियो आहे त तव्हां ख़ामोश थी वञो ई पर हिननि जेको आहे उहो ज़बरदस्त जेको आहे पंहिंजो आवाज़ु उथारियो ऐं जस ॾियां थो उन्हनि शागिर्द तंज़ीमनि खे बि जिन जेको आहे उहो पंहिंजे नियाणियुनि जी मालिकी कई ऐं भरपूर अंदाज़ में ऐं हिकिड़ो जेको आहे उहा प्रो होस्ट जेका आहे उहा नाइद आराई उनजी जेका आहे उतां ट्रांसफ़र कराई ऐं पंहिंजे नियाणियुनि जी जेको आहिनि इज़तूं महफ़ूज़ कयूं ऐं उन्हनि जो जेको आहे उहो जेके बुनियादी मुतालबा हुआ उहे मञिया विया त मां सम्झां थो समूरी सिंध जे अंदरि यूनिवर्सिटियुनि में जेके बि हॉस्टल जो निज़ाम आहे उहो बहितर न आहे उनखे वधीक जेको आहे उहो बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं सिंध गवर्नमेंट आहे फेडरल गवर्नमेंट जेका आहे उहे इन ते जेको आहे उहो पंहिंजा क़दम खणनि ऐं इनखे जेको आहे उहो बहितर कयो वञे बिल्कुलु बिल्कुलु थैंक यू सो मच तव्हां टाइम ॾिनो प्रोग्राम में ऐं ॿ अहम मामला हुया जिन ते असां चयोसीं त तव्हांखे प्रोग्राम में शामिलु कयूं ऐं तव्हांजो मौक़िफ़ बि वठूं सो वेल थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं हुमेरा शेख साहिबा सां गॾु मौजूदु आहिनि ऐं हुमेरा साहिबा हमेशह जेके बि मसइला ऐं मामला रहिया आहिनि जिन खे हाईलाइट करण जी पाण सभिनीनि जी कोशिशि हूंदी आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो मसइलो ऐं मामिलो जॾहिं इन तरह पेश अचे थो त उनखे पंहिंजी स्क्रीन ते बि आणिजे ऐं जेका हक़ जी ॻाल्हि हुजे जेका सच जी ॻाल्हि हुजे उनखे ज़रूरु करणु खपे ऐं हूअं बि चयो वेंदो आहे त मीडिया जो जेको अहम कमु हूंदो आहे उहो सच ऐं हक़ जे लाइ आवाज़ु उथारणु हूंदो आहे त हिन प्रोग्राम में त हमेशह कोशिशि कई आहे त जेके बि मसइला ऐं मामला हुजनि उन्हनि ते ज़रूरु ॻाल्हाइजे सिंध यूनिवर्सिटी जी जॾहिं ॻाल्हि अचे थी तालीम जी जेकॾहिं ॻाल्हि अचे थी नियाणियुनि जे रहण जी जेकॾहिं ॻाल्हि अचे थी हॉस्टल जी जेकॾहिं ॻाल्हि अचे थी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन ते ॻाल्हाइबो ऐं सही जेका ॻाल्हि हूंदी जेका हक़ जी ॻाल्हि हूंदी उहा करणु बिल्कुलु बजा आहे उनखे करणु बि खपे ऐं भले जिथे बि मौजूदु हुजो कंहिं बि स्क्रीन ते मौजूदु हुजो किथे बि मौजूदु हुजे जेको अव्हां जो प्लेटफॉर्म आहे जेको बि अव्हां सोशल प्लेटफॉर्म यूज़ करियो था उनखे पॉज़िटिव ज़रूरु इस्तेमालु करियो बाक़ी तालीम जी ॻाल्हि जेकॾहिं कजे थी त तालीम अहम आहे दुनिया में तालीम खे प्रायोरिटी ॾिनी वई आहे उनखे पहिरें नंबर ते हमेशह रखियो वियो आहे तॾहिं दुनिया जूं जेके तमामु क़ौमूं आहिनि जेके हिन वक़्तु तमामु तरक़ी जी मंज़िलुनि ते पाण ॾिसूं था उन्हनि जे पोयां हिकिड़ो रीज़न तालीम ज़रूरु रही आहे एजुकेशन ट्रांसपोर्ट इहे सभु बाद में पर तालीम सभु खां अवल रही आहे सो तालीम ते जेकॾहिं सुवाल उथारिया वेंदा त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे या तालीमी इदारनि ते सुवाल उथारिया वेंदा ऐं उनजे अंदरि जेको कुझु थिए थो उहो जेकॾहिं ईअं साम्हूं ईंदो त उनजी ॻाल्हि त ज़रूरु कबी हुमेरा साहिबा हक़ीक़त में जेका हॉस्टल आहे हिकु यूनिवर्सिटी जी हॉस्टल जी ॻाल्हि कयूं कहिड़ी बि हॉस्टल जी ॻाल्हि कयूं पर ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी जेका हॉस्टल आहे हुजणु कीअं खपे हॉस्टल हॉस्टल आहे घर घर आहे त चवंदा इहो डिफरेंस त हमेशह ई आहे इहो आहे ऐं इहो रहंदो डेफिनेटली पर फैसिलिटीज़ साॻियूं हुजणु खपनि जेके घर में जेकॾहिं घर में पाणी खुटे थो त घर जो भाउ या वॾो या जेको बि आहे या ख़ुदि माई उहो पाणी हथु करण जी कोशिशि कंदी हॉस्टल में ईअं न आहे हॉस्टल में ज़ाहिर आहे हिकु टाइम आहे हिकु शेड्यूल आहे हिकु ज़िम्मेवारियूं आहिनि ऐं उनजी पाबंदी बि करणी आहे छोकिरनि खे फ्री हैंड कोन्हे को जो बसि निकिरी हली वञनि ऐं पाणी वठी अचनि सही ॻाल्हि आहे ऐं हुजण बि न खपे ठीकु त उते जेका प्रोवोस्ट आहे या उते जेका मैनेजमेंट आहे या एडमिनिस्ट्रेशन आहे जेका उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त पाणी टाइम ते पहुचाए पाणी पीअण जो बि पाणी खाधे पचाइण जो बि पाणी वॉशरूमनि जो बि ठीकु इन खां अलावा सफ़ाई उहा बि उन्हनि ते आहे अहिड़े नमूने छा चवंदा आहिनि खाधो आहे उहो खाधे पचाइण तरीक़े पचाइण वारो केरु आहे माई आहे मर्द आहे उनजी पचाए कीअं थी पई इहे सभु शयूं जेके आहिनि बेसिक इहे हिननि करणु खपनि इन खां अलावा जेको ॿियो हॉस्टल में मां ॾिठो आहे त हिकिड़े कमरे में 4-4, 5-5 छोकिरियूं
ईअं लॻंदो आहे त इहो हॉस्टल न आहे जेको प्लेटफॉर्म आहे। सही ॻाल्हि आहे। त प्लेटफॉर्म ऐं जी घर ऐं हॉस्टल में फ़र्क़ु आहे नी, हॉस्टल ऐं प्लेटफॉर्म में बि फ़र्क़ु आहे। उन रूम में न हिकिड़े बेड ते तव्हां सुता पिया हुजो न, छो त जॾहिं दोस्तूं रहंदियूं त वञणु थींदो त उतां बेड तां उथी रूम खां निकिरण में बि मसइलो थींदो, छो त साइड खां एतिरा बेड पिया हूंदा आहिनि। बेड, सामान, थेला, चप्पल, वरी वॉशरूम में तव्हां वञो उते ॾिसो। मां हिकिड़ो दफ़े वई हुअसि पंहिंजी भेण सां मिलणु वई हुयमि, त जेको वॉशरूम हुयो उन वॉशरूम में 5-6 त हिकिड़ो वॉशरूम नंढिड़ो ऐं उनखां पोइ उन में 5-6 बॉटल पयूं आहिनि पाणी जूं भरियल, या टब भरियो पियो आहे, या उहो वॾो केन भरियो पियो आहे। त कोई जाइ ई कोन्हे न, त माना उन में माण्हू वेहे त वेहे कीअं। ऐं हिकिड़ो बाथरूम 5-6 छोकिरियूं, हिकिड़ो रूम 6 छोकिरियूं, उन्हनि जा कपिड़ा, उन्हनि जा चप्पल, हर कंहिंजी पंहिंजी प्राइवेसी हूंदी आहे। प्राइवेसी आहे। पहिरीं ॻाल्हि त प्राइवेसी आहे। ॿी ॻाल्हि त हॉस्टल आहे, त हॉस्टल में तव्हां वधि में वधि मां चवंदी आहियां 3 छोकिरियूं हिकिड़े रूम में, 2 हुजनि, नंढा रूम आहिनि त 2 हुजनि, जे न त 3। इन खां मथे 6 छोकिरियूं हिकु हिकु रूम में रहण, इहा मां फज़ीलत जे दायरे में अचे ई कान थो। सही ॻाल्हि आहे। त हिननि खे हॉस्टल वधाइणु खपनि। पैसा त तव्हां वठो था न, तव्हांखे गवर्नमेंट पैसा ॾिए थी यूनिवर्सिटी जे लाइ, तव्हां शागिर्दनि खां पैसा वठो था, त तव्हांखे ॿी हॉस्टल ठाहिणु खपे। या जेकॾहिं इन मारी हॉस्टल में ॿियो स्पेस आहे त ॿियो प्लाज़ा ठाहे वञे, या कुझु बि, का शइ कान्हे का। त उन में ई 6 छोकिरियूं रही वयूं। ऐं ॿी ॻाल्हि त जेको हिकिड़ो मसइलो आहे इन हॉस्टल में, सही ॻाल्हि आहे मैडम। मां चाहींदसि त जेको आहे सो तव्हां थोरो पाणी ज़रूरु पियो। मौसम जेको आहे न उहो गले ते पूरो पूरो पंहिंजो इम्पैक्ट छॾींदी आहे। हॉस्टल जी ॻाल्हि कंदासीं, जॾहिं हॉस्टल में का बि नियाणी अचे थी, स्पेशली ॻोठनि मां जॾहिं नियाणियूं अचनि थियूं, ऐं हॉस्टल जो रुख कंदियूं रहनि थियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी का फैमिली हिते कोन्हे का, कहिड़ा रिलेटिव्स कोन्हनि के जिथे हू जेको आहे सो सिक्योरिटी सां रही सघनि, पंहिंजी तमामु सहूलियतनि सां रही सघनि। ॿियो रीज़न इहो हूंदो आहे त उन्हनि खे पंहिंजी पढ़ाई कंप्लीट करणी हूंदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ ॿियो को घर न आहे, माइट मिट न आहिनि, कोई पेरेंट्स ॻोठ में रहनि था, त पोइ उन्हनि खे हॉस्टल में रहणो पए थो। हॉस्टल में रहण सां मूं स्टार्टिंग में तव्हांखे ॿुधायो त आसानी सां रूम न मिलंदो आहे। रूम वठण जे लाइ बि जतन करणा पवंदा आहिनि। तव्हांखे रूम न आहे ख़ाली, बाबा तव्हांखे जेको आहे हॉल में रहणो पवंदो। जेकॾहिं रहणु चाहियो था त ठीकु आहे, एतिरा चार्जिस तव्हांखे पे करणा पवंदा। उनखां पोइ तव्हांखे हॉल में रहणो पवंदो आहे, तव्हांखे एडजस्ट करिणो पवंदो आहे। उते तमामु घणी गंदगी हूंदी आहे, मच्छरनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे राति जे टाइम ते, ॾींहं जे टाइम ते लाइट जा मसइला, लोड शेडिंग खे तव्हांखे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। मथां खां एग्ज़ाम्स हूंदा आहिनि, मिड टर्म्स आहिनि, उनजी प्रिपरेशन करणी हूंदी आहे, तयारी करणी हूंदी आहे। पाणी जा तमामु घणा मसइला, टैंकीज़ में पाणी मौजूदु न आहे, पाणी पीअण जो साफ़ु सुथिरो मौजूदु न आहे। जेकॾहिं तव्हांखे फ्रेश जूस बि पीअणो आहे त पोइ तव्हांखे रूम तां लही बिल्कुलु हेठि अचिणो पवे थो, शॉप ते वञिणो पवे थो, उतां वञी करे तव्हांखे उहो फ्रेश जूस वठिणो पवे थो, छो त तव्हांखे मेज़ ते उहे सभु शयूं अवेलेबल न हूंदियूं आहिनि, तव्हांखे उहे सभु शयूं उते कोन मिलंदियूं। जेकॾहिं मानी जी ॻाल्हि कयूं था, खाध खुराक जी ॻाल्हि कयूं था, मेज़ जी हालति इंतिहाई बेकार आहे, इंतिहाई रद्द आहे, ख़राबु उहा सूरत हाल उते हूंदी आहे। जेकॾहिं अंदरि वञी कोई विज़िट कंदो न त उहो मानी खाइण जे लाइ न वेहंदो। गंदगी आहे तमामु घणी। ऐं फूड सिक्योरिटी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, जेकॾहिं चेकिंग जे लाइ बि अची वञनि न ऑफिसर्स, त उन्हनि खे ख़बर पवंदी त छा हालति आहे हॉस्टल जी, ऐं जेकॾहिं उहो फूड प्रॉपर वे में को बि माण्हू खाईंदो त उनजी सिहत ते कहिड़ा कहिड़ा असर पवंदा। सो इहे सभु मामला, सभु मसइला, उन्हनि सभिनीनि खे मुंहुं ॾेई पोइ तव्हांखे हिकिड़ो रूम मिलंदो आहे। तमामु घणा मसइला हुआ। वेल मां सभिनीनि ॻाल्हि में हिसेदारी मिलंदी आहे। हा, हिसेदारी मिलंदी आहे, सही पिया चओ। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह वबरकातुहू। जी, तव्हांखे भली कार चऊं था। मीरचंद साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? वाह ख़ैर, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु। छा चवणु चाहींदव? असांजे तालीम जे बारे में त असां चऊं त तालीम न हुजे त इहो हासिल बि न करे सघनि धरणे वारा जेके वकील साहिब। जी जी, इहे सभु तालीम जी नोयत ते सभु ॾिसो कीअं आबा असांजे पाणी जो मसइलो ऐं हुनजो शाखुनि जो मसइलो हल करे विया। तालीम जाइज़ आहे, बिल्कुलु तालीम तमामु ज़रूरी आहे, तमामु अहम आहे, पर मसइलो ख़ैर उन तरह हल त न थियो आहे। पर तव्हां सही पिया चओ, तालीम तमामु घणी ज़रूरी आहे। तालीम हूंदी तॾहिं ई त असांखे पंहिंजे हक़नि जी ख़बर पवंदी। मसइला हल थींदा सभु इनशाअल्लाह। इंशाअल्लाह। तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो, महिरबानी तव्हांजी। तव्हांखे प्रोग्राम में शामिलु कयोसीं, पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो। हिते मां थोरो ॻाल्हाईंदुमि, प्लीज़। जे चयो धरणे में तालीम ज़रूरी आहे, बिल्कुलु आहे, पर तव्हां ॾिसो त धरणे में 50% खां मथे माण्हू उहे जेके वीचारा ॻोठाणा हुआ, अनपढ़ियल हुआ, उहो उते तालीम न हुई, उते जज़्बो हुयो, माना धरती सां मोहबत हुई, धरती सां इश्क हुयो। उन इश्क में वञी करे हुननि बिस्तरा बि ॾिना, खाधो बि ॾिनो, पाणी बि ॾिनो, घर बि ॾिना। तव्हां आम हालतुनि पाण ॾिसो कंहिंखे ॾियूं था पिया,
पर ईअं हुते ॾिसो एॾो न हूंदो आहे त इहो वॾो हिकिड़ो जज़्बो हुयो, वॾी कुर्बानी हुई, उते ॿई हुई धुरियूं हुयूं, उहे पढ़ियल बि अनपढ़ियल बि। त ॿिन्ही जो क्रेडिट आहे जिन भई सिंध खे हिकिड़ो नओं आवाज़ ॾिनो आहे। कामयाबी केतिरी थी आहे उहो त वक़्तु ॿुधाईंदो, पर आवाज़ मिलियो आहे, हिकिड़ी जुरत मिली आहे। ऐं हाणे इहो आहे त असां कंहिं बि फोरम ते वरी गॾु थी सघूं था पिया इन आवाज़ सां। ऐं उन में सभु हूंदा जेके पढ़ियल आहिनि उहे बि, जेके न आहिनि पढ़ियल उहे बि, सही, मायूं बि, मर्द बि, ॿार बि, सही सही। सभु। अच्छा, लाइव कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अस्सलाम वालेकुम जी, वालेकुम अस्सलाम। तव्हांखे भली कार चऊं था। अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? अब्दुल मनान समूह मेरापुर, ओखां जलबानी। अब्दुल मनान भाउ खे भली कार था चऊं, छा चवणु चाहींदव अदा? कॉल ड्रॉप थी वई आहे, मेरापुर खां तव्हां शामिल थियो। अब्दुल मनान कॉल ड्रॉप थी वई। अच्छा, तव्हां जेको आहे सो पोयां कंट्रोल रूम में डिस्कस कयो सवाल, ऐं उहो तव्हांजो सवाल मां ज़रूरु रखणु चाहींदमि त उहो माण्हू जेको मेंटली डिस्टर्ब आहे, त उहो जेको आहे पंहिंजी ज़िंदगी खे कीअं सही बणाए सघे थो, ख़ूबसूरत बणाए सघे थो, मेंटली डिस्टर्ब माण्हू कीअं रिलैक्स थी सघे थो। उन जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोई एक्सपर्ट मौजूदु हुजे, उहो बहितर राय ॾेई सघंदो। पर हुमेरा साहिबा सोशल वर्कर आहिनि मैडम, पाण पंहिंजे तरफ़ खां त हिकिड़ी राय ॾेई सघूं था त जेको मेंटली घणो डिस्टर्ब माण्हू हुजे उहो कीअं पंहिंजो रस्तो आसान बणाए। छा में डिस्टर्ब आहे? मेंटली डिस्टर्ब कंहिं बि कंडीशन में, फॉर एग्जांपल पाण उन जो हल बि त मुख़्तलिफ़ आहिनि न। हा हा बिल्कुलु, जेकॾहिं जॉब जो को मसलो थी सघे थो, गुरबत आहे, हा हा, नौकिरी कान्हे, या जेके हारी आहे उनखे उनजो अनाज पियो आहे, को वठण वारो कोन्हे, को गवर्नमेंट जी तरफ़ां क़ीमत लॻी कान्हे, इहो बि टेंशन आहे, ज़हनी टेंशन आहे। ॿार को बीमार आहे, इहो बि ज़हनी टेंशन आहे। पाण ख़ुदि बीमार आहे माण्हू, त इहो बि अज़ाब आहे त मां मोहताज आहियां, परेशान आहियां। ॿार नथो पढ़ाए सघे, फीसिस पे नथो करे सघे, ॿार नथो पढ़ाए सघे या फीस नथो ॾेई सघे पियो, या शादी नथी थिए पई, या शादी थी आहे त पोइ ख़ुशि कोन्हे को हुन शादी मां, चाहे माई हुजे चाहे मर्द हुजे, उहो हुजे, या घर कोन्हे को, या बरसाति पइजी वई, घर टुटी वियो, त घणा 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 ई मसइला आहिनि। बिल्कुलु, असां वटि जेको मसइलो आहे उहो सॼो ज़हन सां थो वास्तो रखे पियो। त हाणे उनजे लाइ इहो आहे त उन मसइले खे हल करण जी कोशिशि कई वञे। बसि सिंपल जवाबु इहो ई आहे त मसइलो कहिड़ो आहे, उनखे हल करण जी कोशिशि कई वञे। पासा खोड़, मिसाल जे तौर ते जेकॾहिं अनाज वारो मसइलो हले पियो अॼुकल्ह, त कणिक जो को अघु ई कोन्हे को, त हाणे उन लाइ मां इहो सम्झां थी, मूं वटि त कोन्हे को बनी या को कणिक कान्हे का, पर जेकर ज़ाहिर आहे हू उन पोखियो आहे, हुनखे न मिलियो आहे, त हाणे ॿिया त इहो करे त हू पाण मुड़सी करे हिमत करे ऐं दुकाननि ते अचे, या जेके नंढा नंढा दुकान आहिनि हाणे जेको ज़ख़ीरो कनि था उन्हनि वटि त पैसा ॾियनि ई कोन था। इन खां बहितर आहे त नंढा अन्न ख़राबु थी वञे, मथां बरसाति अचे पई, या कीड़ो लॻी वञे, या बरसाति में खाते, इन खां बहितर आहे जेको अघु हिन वक़्तु मिले पियो, या अगरि थोरो बहितर मिले थो त पाण पंहिंजी मुड़सी करे पाण वञी करे विकिरो करे। त इहो घटि में घटि इहो आहे त हुनजो कुझु त पैसो मिलंदो न, कुझु त हुनखे अघु मिलंदो न, या ख़ाली अनाज रखी वेहण सां मसइलो हल कोन्हे को। त उन असां वटि वरी मसइलो इहो आहे त बहिराड़नि में मसइलो न, बल्कि हिकिड़ो रवाजु आहे त फ़सुलु लहंदो त कमु कंदासीं, फ़सुलु लहंदो शादी कंदासीं, फ़सुलु लहंदो फीस ॾींदासीं, फ़सुलु लहंदो कर्ज़ु लाहींदासीं, फ़सुलु लहंदो घर ठाराईंदासीं। त जेको फ़सुल जे आसिरे वेठो आहे, ज़ाहिर आहे वॾी अज़ियत इहा ई आहे। त 6 महीना हू लोड़े थो, 4 महीना कणिक चांवर सारियुनि जी करे इहा पोख, या कणिक जी करे, या जेको बि अंब जी सालानो साल में हिकु दफ़ो थो अचे पियो, त ज़ाहिर आहे हू सॼो साल इंतज़ारु करे थो त मूंखे हाणे मिलंदो। लास्ट टाइम में जेको अंबनि जी जहिड़े तरीक़े सां इहे मौसम जी तब्दीली हुई त हुन में को रेट न थियो, उहो त लास्ट ईयर जी ॻाल्हि। हाणे जो ही तूफ़ान आयो आहे त केॾो अंब छणी वियो आहे, बिल्कुलु। त छण जे करे हाणे जन वरी ॿियो बूर झलबो अलाए न झलबो कीअं थींदो, बहरहाल अंब खे वॾो नुक़सानु थियो आहे। त उहो हाणे सां ई उहो टेंशन में आहे, पोइ चाहे उहो ठेकेदार हुजे, चाहे उहो मुजेरी हुजे, चाहे हारी हुजे, या जेको अंबनि खे चूंडण वारो, चूंडो करण वारो, या ठाहिण वारो, पैकिंग करण वारो, त सभु परेशानी में। जॾहिं अंब ई न हूंदो त ज़ाहिर आहे सॼी चेन मुतासिर थिए थी न। त हाणे उनजे लाइ इहो ई हल आहे त असां साइड में ॿियो बि को कमु कंदा रहूं। सही सही। हिकिड़ी आहे न, मां हदीस पढ़ी हुई, क़ुराशी में बि लिखियलु अथव त तव्हां अगरि फ़सुलु पोखियो था त हुन में सिर्फ़ु हिकिड़ो फ़सुलु न पोखियो, साइडनि में हिकिड़ो फ़सुलु हुजे, ऐं उनजो वरी ॿारहं ठाहियो, उते ॿियो फ़सुलु हुजे, वरी कुझु ॿारहं मुख़्तलिफ़। त घटि में घटि जेकॾहिं हिकिड़ो फ़सुलु ख़राबु थियो त ॿ त बचंदा। सही ॻाल्हि आहे। ऐं वण उहे पोखे जंहिंमें कुझु न कुझु फ़ाइदो हुजे, यानी को जंहिंमें फ्रूट अचे थो, मेवो थो अचे पियो, उहे वण पोखियो। या वरी उहे वण पोखे, जीअं हाणे निम आहे, निम में इलाही फ़ाइदा आहिनि,
त इन टाइप जा पोखियो जंहिंमें धरती खे बि फ़ाइदो हुजे ऐं माण्हू खे फ़ाइदो हुजे। सही ॻाल्हि आहे। त असां वटि वरी इहो आहे त बसि सारी आहे त सारी आहे, पर दुनिया में इहो ॾिठो आहे। असां जॾहिं दादू में हूंदा हुआसीं त असां हुते सारियुनि जे फसल सां गॾु उन में अंदरि मच्छी बि असां पोख कराए फिश फार्म बि ठारायासीं। त हाणे हुतां मच्छी उन्हनि खे 3 महीने खां पोइ मच्छी हुनजी पहिरीं मच्छी आई हुई। सही सही। अहिड़े नमूने सारियूं पंहिंजे वक़्त ते थींदियूं, पर मच्छी इहो आहे तव्हांखे हफ़्ते में 10 ॾींहं मच्छी मिले थी पई, त तव्हांजा ॿ रोज़गार थी सघनि था। त पंहिंजो पाण खे ज़हनी अज़ियत मां कढण लाइ कुझु नवाण आणणी पवंदी, सही। कुझु रिस्क खणणो पवंदो। बिल्कुलु रिस्क त उहे ई खणनि पिया, पर इन खां बहितर आहे त कुझु ॿियो खणिजे। हिकिड़े ई रस्ते ते हलंदे हलंदे चवंदो आहे न इंसान त मां थकिजी पियो आहियां, कोई यूटर्न न हूंदो आहे त गाॾी हाणे वेझड़ा बड़ी मिसाल तौर असां अचूं था पिया हिकिड़े रस्ते, अगरि मां हिते आई आहियां ॿाहिरां टीवी ते आई आहियां त हिकिड़े रस्ते खां आई आहियां त चए तव्हां वञो त वरी ॿिए रस्ते खां वञो। इन में माना तव्हांजे लाइ नवाण आहे, तव्हांजी ज़िंदगी लाइ नवाण आहे, तव्हांजे ज़हन लाइ नवाण आहे। सही ॻाल्हि आहे। त बहितर आहे त असां हिकु ई वक़्ते ॿ टे शयूं कयूं त मां सम्झां थी सूरत हाल बहितर थी सघे थी। हा बिल्कुलु, जंहिंमें को ख़दशो न हुजे। मिसाल जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं तव्हां अंब जी पोखाई कई आहे, तव्हांखे ख़बर आहे त हिन में मूंखे को बि नुक़सानु न थींदो, त पोइ उनजे पोयां लॻल हुजे माण्हू। पर जेकॾहिं ख़बर आहे त तूफ़ानी बरसाति जेकॾहिं थिए थी, मिटी जा तूफ़ान लॻंदा, उहो नुक़सानु थिए थो, त गॾोगॾु जेकॾहिं साइड में कुझु ॿियो हूंदो त पोइ उन में कुझु ॿियो पोखियल हुजे। बिल्कुलु, त तव्हांखे उतां ॿियो न त थोरो घणो त फ़ाइदो ज़रूरु थींदो। अच्छा, उन खां अलावा जेकॾहिं हे पेरेंट्स जी ॻाल्हि कयूं था, उहे पेरेंट्स जेके हिन वक़्तु तालीमी सूरत हाल खे ॾिसनि था ऐं स्पेशली हॉस्टल्स जा इहे हालात ॾिसनि था, ऐं उन खां पोइ उन्हनि खे हिकिड़ो डपु अंदरि में वेही वञे थो त हाणे असां बाबा पंहिंजी नियाणी खे कीअं कढूं, उन्हनि पेरेंट्स जे लाइ छा चवणु चाहींदव? हालतूं जेके आहिनि किथे बि ख़राबु थी सघनि थियूं, सिर्फ़ु हॉस्टल न, शहर में थी सघनि थी, ॻोठ में बि थी सघनि थियूं। सही ॻाल्हि आहे। ठीकु, त उन हालतुनि खे मुंहुं बि माण्हू ॾींदा, उहो ई ॾींदा जिनसां थियो आहे। ॿाहिरियां माण्हू तव्हांखे के ज़बानी सपोर्ट कंदा, के तव्हां ते खिलंदा, के तव्हांखे टोकींदा, के तव्हांजो मज़ाक उॾाईंदा, ठीकु आहे, पर के तव्हांजा बाक़ाइदा हक़ीक़ी साथ ॾींदा। भले केरु केतिरो बि तव्हांजो साथ ॾिए, पर फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे, सपोर्ट तव्हांखे करणी आहे, भरोसो करिणो पवंदो। कुझु बि कयो, 100 छोकिरियूं ख़ुदकुशी करे वयूं, 100 छोकिरियूं छॾे वयूं तालीम, रीज़न्स खोड़ हुआ, पर पोइ बि पढ़नि था थियूं न। त जेके वालदेन थोरो बि डपु कनि था, रिजनि था, त उन्हनि खे इहो रिस्क खणणो पवंदो। सही ॻाल्हि आहे। ऐं छोकिरियुनि खे बि एतमाद पंहिंजे पीउ माउ खे ॾियणो पवंदो त सभु हिकु जहिड़ा कोन्हनि के, या सभिनी जो ख़्यालु हिकु जहिड़ा कोन्हे, सभिनी सोचूं हिकु जहिड़ी कोन्हनि के। बाक़ी मसइला आहिनि, मसइला ॻोठ में बि थी सघनि था, शहर में बि थियनि था, ऐं ॻोठनि में बि थियनि था पिया। के मसइला अहिड़ा आहिनि जेके शहर में असां सोचूं बि कोन था, पर ॻोठनि में थियनि था। ऐं के अहिड़ा आहिनि त जेके हाणे जी हॉस्टल जो दिमाग़ में हुयो ई कोन त हीअ ओचितो ईअं ॻाल्हि निकिरंदी, त अंदरि ई अंदरि मसइला आहिनि ऐं कंहिं वक़्तु बि थी सघनि था पिया। इन लाइ ज़रूरी आहे त एतमाद आहे, बसि पीउ माउ खे बि पंहिंजी औलाद ते एतमाद करणु खपे, ऐं औलाद खे पीउ माउ खे इहो एतमाद ॾियणु खपे त लाहा चाढ़ा ज़िंदगी जो हिसो आहिनि, लाहनि चाढ़ण में चढ़णो आहे, ॿुॾणो न आहे, तरणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे त लाहा चाढ़ा ज़िंदगी जो हिसो आहिनि, ऐं किथे बि इंसान जे हालात त किथे बि ख़राबु थी सघनि था, पोइ जिथे बि मौजूदु आहियूं छो न हिमत ऐं हौसले सां अॻियां वधण जी भरपूर कोशिशि कजे। वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवाज़ पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूवर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे पहिरीं शामिल कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अनवर ख़ालिद सुमरो, सेवन शरीफ मां। जी भाउ ख़ालिद सुमरो खे भली कार चऊं था, सेवन शरीफ मां अवां असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहियो, छा चवणु चाहींदव? हींअर असल में अदी छा हो जो टॉपिक त मां हींअर ख़बर पई, कल्ह को मारवी हॉस्पिटल में को वाक़ियो थियो त उन में सिर्फ़ु इहा ई हुई त नियाणियुनि खे माइटनि खे जॾहिं बि हिकिड़ा त माइट वीचारा डप में हिरास में कढंदा कोन्हनि तालीम लाइ, एजुकेशन लाइ, ॿार लाइ, पर के वरी जेकॾहिं के हुन में ट्रस्ट कंदा आहिनि त बाबा वञो, जेको बि असांजो थोरो घणो अलाह ताला आहे असां खपाए करे हिकिड़ो त माण्हुनि जूं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि ॻोठनि में घणियूं त बाबा नियाणियुनि खे पढ़ाइणु, ठीकु आहे, पर उन्हनि खे नियाणियुनि खे बि सोचणु खपे त जेकर माइट तव्हां ते एॾो वॾो ट्रस्ट कनि था त
त तव्हांखे उन खे बि उते कामयाबी सां इहो महिनत खे करिणो आहे। ॿियो असांखे इंतिज़ामिया खां इहा शिकायत आहे त जॾहिं बि तव्हां वटि मेरिट न ईंदी, कॉपी कल्चर ईंदो, जेकॾहिं तव्हांजो हुते टीचिंग जे हवाले सां तव्हां जॾहिं मेरिट वारा अहिड़ा उस्ताद न खणंदो त उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहिड़ियूं माना अॼुकल्ह जेके वाक़ियात थियनि था, छो जो तरबियत आहे कान। अॻु में अॼु तव्हां ॾिसो त पहिरीं तरबियत हूंदी, जॾहिं पोइ टीचर खणबो त टीचर ईअं सम्झंदो त हीअ न्याणी या छोकिरो असांजो पंहिंजो औलाद वांगुरु आहे, उनजी तरबियत बि थींदी, खुलूस बि थींदो। अच्छा, उन सां गॾु एजुकेशन न हूंदी पर उन खे इहो सेखारियो वेंदो मैनर्स, एटिकेट्स, किथे खाइजे पीजे त उते मैनर्स कीअं अचनि, हे अचनि। पर असां वटि उहो कल्चर अॼुकल्ह ॿियो आहे, ख़तमु थी, छो जे मेरिट आहे कान, अहिड़ा सिफ़ारिशी कल्चर अची थो वञे अॻियां जंहिंखे पंहिंजी ख़बर कान्हे का। ॿियो वॾे में वॾी इहो आहे त नियाणियुनि खे ॿियो माइटनि खे इहो बि हुजे त कम अज़ कम महीने ॾेढ में त कॾहिं कॾहिं यूनिवर्सिटी वञी थोरी हुनजी पर घुर लहनि चाट डिपार्टमेंट खां, या नियाणीअ ॾे वई नियाणीअ खां वञी हाल वाल वरितऊं, बाबा को मसइलो त न आहे। छो जे अॼुकल्ह सिंध गवर्नमेंट हिकिड़ो ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे त हिरासमेंट जो तमामु कोर्ट अची वई आहे जिते जज रखियल आहे। पोइ घणियूं उन परेशानीअ में हिन में असां इज़त न हली वञे, को फिराक में न करे सघंदा, पर उन्हनि खे बोल्ड ऐं बुद्धवारीअ सां कमु वठणु खपे। हाणे ईअं न आहे त सभु नियाणियूं के वीचारी ब्लैक मेलिंग में बची थियूं वञनि। टीचर साहिबान खे बि इहो सोचणु खपे त अॻे असांजी सिंध जी तालीम जो निज़ाम सां पाण ॾिसो था, जेकॾहिं उन में चंद जेकॾहिं असांजूं जेके महिनत करे नियाणियूं ॻोठनि मां निकिरी थियूं अचनि, माइट अॻे बरतल आहे, वरी जे अहिड़ा था थियनि ॾाढो। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चयो। थोरो ऑडियो डिस्टर्ब थी वियो, पर ॻाल्हि तव्हां ॾाढी सुठी कई आहे त पेरेंट्स जेके मौजूदु आहिनि पंहिंजे घरनि में, पंहिंजे नियाणियुनि खे जॾहिं हॉस्टल में छॾियो था यूनिवर्सिटी जी पढ़ाईअ जे दौरान, त पोइ विज़िट तव्हांजा हुजणु खपनि, पंहिंजी नियाणियुनि सां बि मिलणु वञो ऐं उन्हनि खां ख़ासि तौर ते मसइलनि जे बारे में ज़रूरु पुछो त उहे कहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾियनि पियूं। घर खां जॉब प्लेस ताईं जॾहिं अचिबो आहे न त कॾहिं कॾहिं रस्ते में को मसइलो थी वेंदो आहे, कॾहिं का ॻाल्हि कॾहिं का ॻाल्हि, नंढा वॾा मसइला हर जॻह ते हूंदा आहिनि। जेका नंढड़ी ॿारड़ी स्कूल वञे थी न, उहा बि बस में चढ़ी, मिसाल जी ॻाल्हि, उहा बस में चढ़ी स्कूल वञी लथी ऐं हुन जेको आहे सो पूरो ॾींहुं स्कूल में गुज़ारियो, वरी बस में चढ़ी उहा घर अची लथी, त उन ॿारड़ीअ खे बि कुझु मसइला हूंदा आहिनि, उनजा बि के नंढा नंढा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। उन्हनि खे जॾहिं पेरेंट ॿुधे थो ऐं नंढा नंढा प्रॉब्लम्स सॉल्व करे थो, पोइ त हीअ त वॾी ॻाल्हि आहे। तव्हां यूनिवर्सिटी में पंहिंजी नियाणी खे छॾियो पिया, हॉस्टल में रहे पई, उन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे बि तमामु घणनि माण्हुनि खे फेस करिणो पवंदो हूंदो, घणनि रवैयनि खे मुंहुं ॾियणो पवंदो हूंदो। उस्तादनि जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो प्रॉपर स्केजुअल में हलंदो रहंदो आहे उहो स्टूडेंट। मूं पहिरीं बि चयो त मिड टर्म ऐं पेपर्स, उन्हनि जो गॾो गॾु टेंशन हूंदो आहे, CGPN सुठी ठाहिणी हूंदी आहे, घणा सारा मसइला हूंदा आहिनि। उनखां पोइ अलावा खाध खुराक जा, पाणी जा, रहण करण जा मसइला अची वञनि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो टेंशन हूंदो आहे, हिकिड़ो डिप्रेशन हूंदो आहे। पेरेंट्स जेसीं ताईं उन्हनि मसइलनि ऐं मामलनि खे कोन ॿुधंदा ऐं हल करण जी कोशिशि न कंदा त ॿाहिरियों को त अची कोन हल कंदो न। अच्छा, उनखां अलावा जिते यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कई आहे, हॉस्टल जी ॻाल्हि कई आहे, तालीमी इदारनि जी ॻाल्हि कई आहे, त कुझु कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तमामु घणो ॾुखु ॾींदियूं आहिनि, पर वरी उनखां पोइ सुठी ॻाल्हि इहा हूंदी आहे त तव्हां जॾहिं हिकिड़ो प्रोटेस्ट कयो था ऐं पुरअमन तव्हांजो एहतजाज हूंदो आहे, शागिर्दनि जो पुरअमन हिकिड़ो आवाज़ु हूंदो आहे, पंहिंजे हक़नि लाइ हूंदो आहे, उन्हनि खे उनजा रिज़ल्ट्स बि ॾिना वेंदा आहिनि। जीअं तव्हांखे ॿुधायोसीं त नाहिद आराईअ खे पोइ उन पोस्ट तां हटायो वियो ऐं पोइ जेके बि मामला अॻियां थींदा त उहे बि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदासीं। पर नवाबशाह जी यूनिवर्सिटी जेका क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी आहे, उनजी बि ज़रूरु ॻाल्हि करणु चाहींदमि त उतां जो शागिर्द, मां पंहिंजे प्रोग्राम में पहिरीं बि इहा ॻाल्हि करे चुकी हुयमि जॾहिं हुन VY साइकिल तयारु कई हुई जेका सोलर प्लेट ते हली पई, उहा बि तव्हांखे असां क्लिप्स बि ॾेखारियूं हुयूंसीं पंहिंजे प्रोग्राम में, ऐं इहा ॻाल्हि बि असां तव्हां सां शेयर कईसीं त इहा हिकिड़ो सुठो इनिशिएटिव आहे। उनखां अलावा हिन वक़्तु इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट जो उहो ई शागिर्द हिन वक़्तु उन EV व्हीकल तयारु कई आहे, जंहिंमें 1 लख प्लस उन जेको आहे सो हुननि शागिर्दनि जो ख़र्चु लॻो आहे। ऐं उनखां अलावा जेकॾहिं ॻाल्हि कजे थी उन गाॾीअ जी त उहा सोलर ते हले थी, ऐं सोलर ते जॾहिं का बि गाॾी हलंदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो घणो ख़र्चु कोन हूंदो आहे। सो ही जेके इनिशिएटिव हूंदा आहिनि, हिन तरह जी जॾहिं क्रिएटिविटी साम्हूं ईंदी आहे ऐं उहे स्टूडेंट्स जेके यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुजनि, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट ई उहो आहे जंहिंमें तव्हां जेको आहे सो तमामु शयूं तजुर्बे जी बुनियाद ते सिखंदा आहियो।
हिकिड़ो कोर्स वर्क पंहिंजी जॻह ते, पर वरी गॾो गॾु तजुर्बो तमामु घणो अहमियत रखंदो आहे। सो इहा हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। गॾो गॾु क्लिप्स बि तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में ॾेखारियूं पिया, जेका हिकिड़ी सुठी ऐं हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे। जिते तालीम जो मयारु सुठो हूंदो आहे ऐं जिन स्टूडेंट्स में उहो रुझान तमामु घणो हूंदो आहे, त पोइ कुझु न कुझु करण जी कोशिशि करे रहिया हूंदा आहिनि। ऐं कोशिशि चयो वेंदो आहे त कामयाबीअ जी कुंजी आहे। हमेशह जिते सुठी ॻाल्हि हुजे उनखे एप्रिशिएट ज़रूरु कयो। अव्हां जिते बि मौजूदु आहियो, को बि अहिड़ो माण्हू मूंखे न लॻंदो आहे त हिन वक़्त में तव्हां किथे कमु कंदा हुजो, किथे पढ़ंदा हुजो, त तव्हांजा कोई सोशल अकाउंट्स न हुजनि। त जेका पॉज़िटिव ॻाल्हि आहे, जेका अव्हांखे ख़बर पवे थी, त उनखे ज़रूरु शेयर कयो। पर हा, कल्ह जे प्रोग्राम में बि इहा ॻाल्हि कई हुयमि, सजाद सुहाग साहिब फ़ोन ज़ूम ते असां कनेक्टेड हुया, त उन्हनि बि हाईलाइट कयो त असां वटि मिसइंफॉर्मेशन तमामु घणी आहे। उनखां पहिरीं बि तव्हांखे जेको आहे सो मिसइंफॉर्मेशन जे हवाले सां प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल मूं एड ज़रूरु कई हुई अव्हां सां। त मिसइंफॉर्मेशन, डिसइंफॉर्मेशन, माल इन्फॉर्मेशन, इहे टे जेके आहिनि से तव्हां ॿुधा ज़रूरु हूंदा फ्रेज़। त मिसइंफॉर्मेशन बि थिए पई, डिसइंफॉर्मेशन बि आहे, माल इन्फॉर्मेशन बि आहे। उन में वरी थींदो ईअं आहे त उहे ख़बरूं जेके ऑथेंटिक न हूंदियूं आहिनि, उहे अहिड़े अंदाज़ सां बयानु कयूं वेंदियूं आहिनि त को बि आम माण्हू ॿुधंदो त उनखे लॻंदो त इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, दुरुस्त आहे, या हक़ीक़ी ॻाल्हि आहे। पर अव्हांखे जेकॾहिं एश्योरिटी नाहे, अव्हांखे ख़बर नाहे, त पोइ उहे वरी ॻाल्हियूं पंहिंजे अकाउंट्स ते शेयर करण खां रोकियो, ॿियनि खे मोकिलण खां रोकियो। असां को क्लिप ॾिसंदा आहियूं न, सुठो क्लिप हूंदो आहे, ग्रुप में मोकिले छॾियोसीं। हाणे ग्रुप में मिसाल 70 जेकॾहिं उहे ग्रुप मेंबर्स मौजूदु आहिनि, त 70 न भला 30 त ॾिठी हूंदी, वरी उन्हनि जेकॾहिं शेयर कई आहे त पोइ ईअं अॻियां ताईं इंफॉर्मेशन वेंदी आहे। सो जेका ॻाल्हि सही हुजे, जेका ॻाल्हि दुरुस्त हुजे, उहा पंहिंजे अकाउंट्स ते शेयर कयो। ऐं जेका जंहिंखे एप्रिशिएट करणु खपे उनखे ज़रूरु एप्रिशिएट कंदा कयो। जिते नाइंसाफ़ी थिए, उन नाइंसाफ़ीअ ख़िलाफ़ु ज़रूरु ॻाल्हाईंदा कयो। पंहिंजे हक़ जो जेको इस्तेमालु आहे उहो सही कंदा कयो। मैडम, हीअ जेका मिसइंफॉर्मेशन जी ॻाल्हि हले पई, अव्हांखे लॻे थो त सोशल मीडिया जे अचण खां पोइ हीअ जेका इंफॉर्मेशन, करेक्ट इंफॉर्मेशन खे उहो मिसयूज़ बि कयो वेंदो आहे, ग़लति इंफॉर्मेशन बि फैलाई वेंदी आहे? तमामु घणी। फेसबुक ते त तमामु घणी पई थिए, ख़ासि करे यूट्यूब चैनल ते बि थिए पई। कूड़, ग़लति ॻाल्हि। ऐं हिकिड़ी जेका ॿी ॻाल्हि मूंखे जेका सफ़ा नथी वणे, ॿई ॻाल्हियूं मूंखे सफ़ा न वणंदियूं आहिनि। हिकिड़ी इहा त लिखियलु कोन हूंदो आहे त वाक़ियो किथां जो आहे, लिखियलु न हूंदो आहे त वाक़ियो कॾहिं जो आहे, डेट बि मेंशन न हूंदी आहे ऐं वेन्यू बि मेंशन हूंदो आहे। त इन करे माना पहिरीं ॻाल्हि त इहा अधु ख़बर। ऐं माण्हू छा कंदा आहिनि, 2 साल 3 साल पुराणी ख़बर हलाए छॾींदा आहिनि। ठीकु, जीअं लास्ट ईयर बोर्ड आई हुई, उनखां अॻु में जेका बोर्ड आई हुई, त वरी उनखां पोइ वारियूं ख़बरूं हलाई वयूं हुयूं। इंडिया में बोर्ड आई त इंडिया वारी बोर्ड जी तस्वीरूं हिते असां वटि हलाई हुई त बाबा सिंध में हेॾो नाहक थियो आहे। या वरी जेको ज़िलज़िलो आयो, हाणे जेको थाईलैंड में आयो हुयो वॾो, या थाईलैंड जूं कुझु पिक्स हेॾे हलाई हुई त बाबा इस्लामाबाद में ज़िलज़िलो आयो आहे। त असां वटि इहो बि माना ॾिठो वञे त जुर्म आहे। बिल्कुलु। इन जुर्म खे को जुर्म सम्झे कान थो पियो, ऐं बग़ैर उनजे तसदीक़ करण जे हलाए छॾी, ख़बर कान्हे या साल पुराणी आहे, हाणे जी आहे, किथां जी आहे। इन करे मां इहो चवंदी आहियां, मां त ख़ासि जेका ॾिसंदी आहियां लिखंदी आहियां, त महिरबानी करे तव्हां डेट मेंशन कयो त कॾहिं जो आहे ऐं किथां जो वाक़ियो आहे। ऐं ॿियो इहो वाक़ियो कुझु कोन हूंदो आहे, ख़बर वॾी लिखियलु हूंदी आहे त हीअ थी वियो। हाणे जेसिताईं असां वाक़ियो पढ़ूं कुझु बि कोन्हे। त तव्हां कंहिंखे एतिरो, इहो बि ज़हनी अज़ियत आहे न। बिल्कुलु। त माण्हू हिकिड़ो सोचे थो त कुझु वाक़ियो थियो आहे, पर जॾहिं अंदरि खोलींदा त कुझु बि कान्हे को। ऐं टीं जेका शइ जेका ॾाढी मीडिया ते हले पई, सोशल मीडिया ते, उहा इहा आहे त 99 माण्हुनि खे ख़बर ई कान्हे का। मां थो तव्हांखे ॿुधायां, हा इहो अक्सर अथव, खोड़ सारे तव्हां वीडियोस ॾिसो न, 99 माण्हुनि खे ख़बर ई कान्हे का, 90% माण्हुनि खे ख़बर ई कान्हे। पर मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो सवाल आहे त जे 99 खे त ख़बर कान्हे का, त तोखे कंहिं ॿुधायो? बिल्कुलु, तोखे कंहिं ॿुधायो? तोखे इहे किथां मिलिया ख़बरूं, किथां वरी? ऐं ॿी ॻाल्हि, तोखे इहो राइट ॾिनो कयां त जंहिं ख़बर जो बुनियादी कोन्हे तूं पेश कर। तव्हांखे डॉक्टर कोन ॿुधाईंदो, तव्हांखे ब्यूटिशियन कोन ॿुधाईंदी, तव्हांखे दर्ज़ी कोन ॿुधाईंदो, मां थो ॿुधायां पियो। भाउ तोखे बि त कंहिं ॿुधायो हूंदो न, तूं बि त किथां सिखियो हूंदे न। सही ॻाल्हि आहे, तोखे इल्हाम त कोन आयो आहे। इल्हाम कोन आयो त पोइ असां वटि इहा बि हिकिड़े क़िस्म जी उहा अजीब क़िस्म जो हिकिड़ो रवैयो आहे न हिन मीडिया ते, त चिड़ बि अचे थी पई। ऐं ॿी शइ पॉज़िटिव बि आहे त जेके असां जिते जिते माना जिन मुल्कनि असां न विया आहियूं, उन मुल्कनि जी असांखे ताज़ी ताज़ी ख़बरूं बि मिलनि थियूं ऐं सही ख़बरूं बि मिलनि थियूं। पर जेका मेजॉरिटी आहे उहा, तव्हां वारो जेको सवाल, त मिसयूज़ जेको आहे उहो तमामु घणो थिए थो। ज़हनी अज़ियत मिले थी। तव्हां कंहिंजे बारे में ख़बर लिखो था त उन माण्हू तां छा थी गुज़रे पई, या उनजे बारे में तव्हां अॼु ई ख़बर लिखो था जिन जो बुनियाद ई कोन्हे। ऐं ॿियो वरी इहो त जेकर असल ख़बर हूंदी त उनमें बि, असल ख़बर में बि असल नाला कोन हूंदा, बसि हीउ वाक़ियो थी, अड़े वाक़ियो त थियो, कयो कंहिं?
तोखे कंहिं ॿुधायो उहा ख़बर ई कान्हे का, भले उहा असांजी सिंधी जूं ख़बरूं छो न हुजनि। सही, बिल्कुलु सही, बिल्कुलु त इन करे हिन जो जेको सोशल मीडिया जो जेको इस्तेमालु आहे उहो ॾाढो नेगेटिव बि थिए पियो, तक़रीबन 50% खां मथे त नेगेटिव पियो थिए, अजायो पियो थिए। कोशिशि करणु खपे जेको बि ॿुधे पियो, जेको बि प्रोग्राम खे हिन वक़्तु ॾिसे पियो, त जेका सही ॻाल्हि हुजे उहा ई अॻियां ताईं पहुचाइणु खपे। हिन सां छा थींदो आहे त हिकिड़ो पंहिंजो बि न पोर्टफोलियो तयारु थींदो आहे, हिकिड़ो पंहिंजो बि प्रोफाइल तयारु थींदो आहे। ख़बर पवंदी आहे त फलाणो जेको माण्हू आहे उनजे प्रोफाइल ते का ग़लति ॻाल्हि हरू भरू कोन हूंदी, उहा ॻाल्हि ऑथेंटिक हूंदी, त पोइ उन लिस्ट में जेकॾहिं पंहिंजो पाण खे शामिलु करिणो आहे त माण्हू तव्हांजी उन अकाउंट खे ॾिसी, तव्हांजी उन ख़बर खे ॾिसी, तव्हां जेका करंट उहो इशू शेयर कयो पिया, त उन ते घटि में घटि एतबार त करे सघनि था, हा बाबा हीअ ॻाल्हि ठीकु हूंदी, हीअ ॻाल्हि दुरुस्त हूंदी, हीअ ॻाल्हि ईअं ई हूंदी। अच्छा, उन खां अलावा जॾहिं ॻाल्हि कयूं था यूनिवर्सिटीज़ जी, त पढ़ाई सां गॾोगॾु जेको प्रैक्टिकल वर्क हूंदो आहे ॾाढो अहमियत जोॻो हूंदो आहे। तव्हां सम्झो था त असां वटि जेको असांजो कोर्स वर्क आहे उन सां गॾोगॾु प्रैक्टिकल वर्क बि उन तरह आहे। स्कूलनि में लाइब्रेरियूं ख़तमु थी वियूं आहिनि, लेबॉर्ट्रियूं ख़तमु थी वियूं आहिनि, प्रैक्टिकल उतां शुरू थींदो। पढ़ी आयासीं लाइब्रेरी में उहे किताब कोन्हनि के, किताब उहे कोन्हनि के, क्वालिटी नाहे, एक्सेस कान्हे का। तव्हां लाइब्रेरी में स्कूल जी लाइब्रेरी मूं ॾिठियूं आहिनि, ताला लॻा पिया। कॉलेजिस जा हाल गवर्नमेंट कॉलेजिस ताला छो? लाइब्रेरी खे तालो माना तव्हां इल्म खे तालो आहे न, सही ॻाल्हि तव्हांजे अकुल खे तालो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त जेकॾहिं तव्हां लाइब्रेरी आहे ऐं टाइम रखियलु आहे त हिन टाइम ते लाइब्रेरी में अचिणो आहे, त तव्हां शागिर्द अचनि था ऐं तव्हांखे न उते उहो प्रॉपर माण्हू वेठो कोन्हे को, किताब सभु बंदि लॻा पिया आहिनि, को चेक एंड बैलेंस कोन्हे को, त ॿारु किताब खणी वियो, वठी आयो, पढ़ियो न पढ़ियो, कुझु बि कोन्हे। ज़ाहिर आहे जेसिताईं पढ़ंदो कोन तेसिताईं नवां तजुर्बा कुझु कोन्ह थींदो, का शइ कोन्ह थींदी। उहो जेको रटियल जेको असां पढ़ूं था पिया उहो रटियल ई पढ़ंदो। सही। ऐं इन खां अलावा जेके तजुर्बा कंदा, लेबॉर्ट्री जी ॻाल्हि था कयूं पिया, त लेबॉर्ट्रियुनि जा बि हाल पूरा लॻा पिया आहिनि। अॻे लेबॉर्ट्रियुनि जे लाइ बाक़ाइदा धार उस्ताद हूंदा हुआ, हाणे लेबॉर्ट्री लाइ धार उस्ताद कोन्हनि के, ऐं जेके उस्ताद आहिनि त उहे लेबॉर्ट्री में वठी कोन था वञनि। सही ॻाल्हि आहे। त छा शागिर्द हाणे किथां सिखंदो, इनोवेशन किथां ईंदी? हाणे मूं रिसेंटली चाइना जी ऐं जापान जी वीडियो ॾिठी, त जेको ॿारु आहे 2.5 साल जो ॿारु आहे, उन 2.5 साल खां वठी वेंदे 10 सालनि जी एज ताईं हुनखे को किताब न आहे। सही। सॉरी, 4हीं क्लास ताईं, 4हीं क्लास, त हुन वटि को बि किताब कोन्हे को। असां वटि छा हालत आहे, एॾा थेला आहिनि जो ॿार खणी कोन था सघनि, वालिदेन वठी कोन था सघनि पिया, एॾा वज़नी थेला, वज़नी किताब, ऐं उते को किताब कोन्हे, सॼो प्रैक्टिकल आहे, सॼो मिटी में कमु कराइनि था, सफ़ाइयूं कराइनि था पिया, वॉशरूम ताईं धुआरनि था पिया, ऐं हुननि खे कलर्स जे बारे में चाइना, जापान, फिनलैंड, कोरिया, इहे सभु मज़े जी ॻाल्हि इहा त इहे जेके मुल्क आहिनि जिन इहे गेमूं ठाहियूं जेके मोबाइल में, उतां जे ॿार खे मोबाइल रखण जी इजाज़त कान्हे का, उतां जे ॿार खे गेम खेॾण जी इजाज़त कोन्हे, जॾहिं त असांजी नसल ख़राबु थी चुकी आहे। बिल्कुलु। त इहे मुल्कनि बि माना दुश्मनी आहे हिकिड़े क़िस्म जी मुल्कनि जी, त तव्हां इहे सभु शयूं ठाहे करे तव्हां उन्हनि मुल्कनि खे ॾियो था जेके अञा उसरिया ई कोन्हनि के पूरा, उन्हनि खे तव्हां ख़राबु पिया कयो, उन्हनि जा ज़हन पिया ख़राबु कयो, पर पंहिंजा हुनजा तव्हां स्कूल ॾिसो। हाणे इन में ॾोह कंहिंजो आहे? ॾोह असांजी पंहिंजी हुकूमत जो आहे, स्टेट जो आहे। छो नथी कंट्रोल करे पई शयुनि ते? को कंट्रोल कोन्हे, का शइ कान्हे, बसि ख़बर ई कान्हे त नंढो नंढो ॿार बि अलाए छा थो करे पियो, स्कूलनि में छा थो थिए, कॉलेजनि में छा थो थिए, यूनिवर्सिटीज़ में छा थो थिए, कोन्हे ख़बर ई कान्हे का। हेॾा वॾा वाक़िया था थी वञनि त ख़बर कान्हे का। त हाणे जेसिताईं उहो प्रैक्टिकल शागिर्द खां करायो न वेंदो तेसिताईं मां नथी सम्झां त तव्हां सिर्फ़ु सबक़ु पढ़ाए छॾिया ऐं सबक़ु हुन यादि करे छॾिया। हुन सबक़ु पढ़ियो, पोइ उनखां पोइ पेपर ॾिनो, यादि करे ॾिनो या कॉपी करे ॾिनो, सही सही डिग्री मिली वेंदी। बिल्कुलु मैडम, 3 स्टेक होल्डर्स त थियनि ई था न, असांजो जेको आहे सो पेरेंट्स, पहिरियों त हिकिड़ो इदारो आहे, उनखां अलावा पेरेंट्स आहिनि ऐं उनखां अलावा टीचर्स आहिनि, त टिनिनि जो उहो कमु जेको आहे न प्रॉपर अंदाज़ में साम्हूं न पियो अचे। ऐं इहो ईअं नाहे त रीसेंट हिन में 1-2 सालनि जी ॻाल्हि आहे, केतिरे ई टाइम खां असां पंहिंजो ॾिसूं पिया, बोर्ड जी सूरत हाल ॾिसूं पिया, अॼु बि एग्ज़ाम हले पियो, फस्ट ईयर इंटर जा तव्हांखे ॿुधाईंदा अचूं पिया त एग्ज़ाम्स कंडक्ट थियनि पिया। सो सूरत हाल सभिनीनि खे ख़बर आहे त छा सूरत हाल आहे। अच्छा, हिन वक़्तु पब्लिक स्कूल में ॾाढी सख़्ती ॿुधो आहे, पब्लिक स्कूल में तमामु घणी सख़्ती आहे। ऐं ॿार जेको आहे सो कल्ह जे ॾींहं ते मैथमेटिक्स जो पेपर हुयो, मैथमेटिक्स जो पेपर कंडक्ट कयो वञे पियो फर्स्ट ईयर जो, ऐं ॿार जेको आहे सो ख़ाली कॉपीज़ छॾे ऐं बोर्ड मां निकिता आहिनि, छाकाणि त उन्हनि खे ख़बर आहे कुझु चंद अहिड़ा ॿार आहिनि जिन पेपर उते कयो आहे, बाक़ी ॿियनि खे सभिनीनि खे ख़बर आहे त असांखे तरीक़ेकार कहिड़ो हूंदो पेपर वठण जो, त असां उन ई तरीक़े सां पेपर ॾींदासीं, त का तयारी कोन आहे। ऐं जॾहिं सख़्ती थी आहे
ऐं जॾहिं उन स्ट्रिक्ट वे में पेपर वरितो वियो आहे त केतिरा ई ॿार ख़ाली कॉपीज़ छॾे निकिता आहिनि। सो ही जेको असां वटि केतिरे ई टाइम खां तरीक़ेकार हले पियो, छा चवंदव? काफ़ी सालनि खां हले पियो, हर हंधि हले पियो, कॉपी ते कंट्रोल ई कोन्हे न। वो जेका टीम ईंदी आहे न उहा बचण सां चवंदी आहे बसि सभु कुझु ले लिया छुपा लिया। टीचर्स बि साम्हूं खां चवंदी आहे न हा ले लिया छुपा लिया। ले लिया छुपा लिया चवण ताईं न, पोइ हा उहो ई न, पोइ कुझु कोन्हे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेको असां सां वॾे में वॾो जेको ज़ुल्म थिए पियो त जेको पेपर ठीकु आहे थी वियो, अधु लिखियो सॼो लिखियो ख़ाली लिखियो, इहे ई ॿार पास थींदा। कीअं पास थींदा? बोर्ड जो हर इलाइक़े में न रेट तय थियल आहे। रेट तय घोटकी जो एतिरो आहे, शिकारपुर जो एतिरो आहे, लाड़काणे जो एतिरो आहे। बाबा हर क्लास जो रेट तय थियल अथव, ठीकु आहे, हर बोर्ड जो रेट तय थियल आहे, पूरी लॉबीज़ ठहियल आहिनि, पूरी लॉबीज़ ठहियल आहिनि। हे जेके मेडिकल जा जेके छोकिरा हाणे तयारी पिया कनि, इन्हनि जो पंहिंजो तय थियल अथव, तयारी कयो न कयो तव्हां पास आहे, पैसा ॾियो, उन खां पोइ जॾहिं तव्हां सीट मिली वई। मैडम अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जेको पढ़ंदड़ ॿार आहे न, जेको महिनत कंदड़ आहे, जंहिंखे उनखे बि पे करिणो पए थो किथां बि। हाणे उनजो वॾो भाउ आहे, वॾी भेण आहे, उनखे ख़बर आहे त जेकॾहिं मुंहिंजे भाउ या भेण खे मेडिकल में अपीयर थियणो आहे टेस्ट में, त पोइ मूंखे बोर्ड खे खाराइणो पवंदो। उहो जेको रेट तय थियल आहे उहो उनखे ॾियणो पवंदो। 1,30,000 ताईं मूं ॿुधो आहे। हीअ जेके बैकवर्ड पंहिंजा एरियाज़ जिन खे बैकवर्ड चयो वञे थो तालीम जे हवाले सां, वॉट एवर जेको बि उनजा रेट जेको आहे 1,00,000 खां मथे आहिनि। त पोइ उहे जेके PST JST में जिथे बि उन्हनि जा भाइर भेणूं जेके भर्ती थियल आहिनि, उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन चाहिनि था त असांजो भाउ या असांजी भेण मेडिकल में टेस्ट में वेहे पास थिए, त उनखे बोर्ड खे पहिरीं जेको आहे उनखे भरिणो पवंदो, उनखे पंहिंजो रेट ॾियणो पवंदो, पोइ ई उहो ॿारु मेडिकल जी टेस्ट में वेहे थो। बेशक जेको आहे सो पढ़ंदड़ हुजे, उहो होशियारु हुजे, पर मुंहिंजी फैमिली में 3-4 ॿार जेके आहिनि उन्हनि हाणे इंटर जा एग्ज़ाम ॾिना आहिनि। फस्ट ईयर ॾिना पहिरीं, पोएं साल, हाणे इंटर जा हलनि पिया। सिधो सो हुनखे चयो जहिड़ो ग्रेड खपई असांखे ॿुधाए छॾ। हा हा, बाक़ाइदा पेमेंट हली आहे, बाक़ाइदा पोज़ीशन जी त 5-5 लख ताईं हली आहे। बिल्कुलु। ऐं नौकरियुनि जी तव्हां सोञा त हे त ठीकु आहे, सिर्फ़ु डिग्री था वठनि, उन खां पोइ जेके नौकिरी ईंदी आहे उन लाइ त करोड़ रुपया आहिनि। हा, ऐं उहे बि तय थियल आहिनि हाणे साईं। एतिरे ताईं जो मिनिस्टर बि घुरे थो पियो या चीफ मिनिस्टर आहे, पूरी चेन आहे, सभु घुरनि था पिया। ऐं का शइ हाणे अहिड़ी कान अथव जो तव्हां अच्छा NIC ठाराइणो अथव, ठीकु आहे, किथे किथे नादरा जो सिस्टम सुठो आहे त वञी ठाराए था अचूं, या ॾिसनि था त हाणे हीउ माण्हू कोन ॾींदो, उनखे ठाहे था छॾनि पिया। पर जेको ॾिसनि था त हीउ ॻोठाणो आहे, मजबूर आहे, उनखे विहारे पोइ चए थो बाबा घणा पैसा ॾियां, पोइ जेको बि मिले। एतिरे ताईं मां हाणे जामशोरे वियसि पई, रक्षा में वियमि पई, पुलिस वारे रक्षा बीहारियो त पुलिस वारे चए 20 रुपया ॾे, रक्षा वारे खे चए त उन ते जहिड़ो थी चए 20 छा जा, चांहि पींदुसि। हाणे इहो सिर्फ़ु हिकिड़ो पुलिस वारो, ऐं सॼी पूरी चेन हुई त उहे 20 रुपया वठंदा सिर्फ़ु चांहि पीअण जा। अहिड़े नमूने कमु, हाणे हीअ त खणी चांहि हुई, त कम जा छा हालत आहे, कम जी इलाही ख़राबु हालत आहे, डिग्री जी इलाही हालत ख़राबु आहे, सभु हर शइ पैसे ते। पेपर तव्हां न ॾियो, पैसा ॾियो, तव्हां पास आहियो। सही। त हाणे जेको ॿारु महिनती आहे, कुदरती होशियारु आहे, जेको पढ़णु चाहे थो या जेको पैसा नथो भरे सघे, माना उनजो त लॉस ई लॉस आहे। त उहे पीउ मां इन खां वधीक जेको तव्हांजो पहिरियों सुवाल हो त ज़हनी अज़ियत, इन खां वधीक ज़हनी अज़ियत ॿी कहिड़ी थी सघे थी? पेरेंट्स जे लाइ बि, उन छोकिरे जे लाइ बि, हा, उन नियाणी जे लाइ, उन छोकिरे लाइ, सभिनि जे लाइ। त हिन वक़्तु इहो सिंध में वॾे में वॾो लॉस हली रहियो आहे। त जंहिं वटि कुझु कोन्हे को उहो परेशान आहे, ऐं जंहिं वटि सभु कुझु आहे उहो पढ़े बि कोन थो, उहो एग्ज़ाम बि न ॾे, कापी ते कुझु कोन लिखे, ऐं उन जा पेपर वरी ठही बि वेंदा, ऐं उहे पैसा ॾेई करे पाण। अच्छा मैडम, हिते बि हिकिड़ो सवाल पैदा थिए थो न, जॾहिं इन घसियल पिटियल हिकिड़े माहौल मां, हिकिड़े कार वहिंवार मां उहो ॿारु अॻियां वधे थो ऐं कंहिं पोज़ीशन ते अचे थो, जॾहिं ॾिठो आहे त मूंसां उहो शुरूअ खां लुट मार थींदी आई आहे। हिकिड़ी चेन आहे जेका मूंखे फुरींदी आई आहे, भले मां महिनती आहियां, भले मां पंहिंजो जेको आहे सो सॼी राति पढ़ी पंहिंजा पेपर्स क्लियर कयां थो यूनिवर्सिटी में, ऐं उनखां पोइ एग्ज़ाम्स जेके कंडक्ट थियनि था उते जेकॾहिं मां अपीयर थियां त उनजे लाइ बि घणो हिकिड़ो रस्तो हूंदो आहे, उहो तय करे मां आयो आहियां। उहो छा कंदो? उहो ग़रीब जो ॿारु जॾहिं कंहिं उहिदे ते पहुचे थो त पोइ उनजो कहिड़ो ॾोह, छा कंदो? करप्शन कंदो। पोइ करप्शन किथां ख़तमु थींदी? उहा ई ॻाल्हि आहे न कोन थी थिए न। जेके पैसा ॾेई आया आहिनि, मिसाल तौरु कंहिं अगरि 2 करोड़ ॾेई करे सीट वरिती आहे त हुनजे दिमाग़ में त पहिरीं त इहो ई आहे त मां 2 करोड़ कढां, त हू 2 करोड़ कढंदो। उन खां पोइ जंहिं हिनखे सीट ते आंदो आहे, भले पैसनि ते आंदो आहे, पर उहो चवंदो मूंखे बि कमाए खाराए, वरी उनखे बि ॾींदो। 2 करोड़ कढण खां पोइ हुनखे ॾींदो, उन खां पोइ वरी पंहिंजी ॿी इनकम ठाहिणु शुरू कंदो। हो त 2 करोड़ त विया, सिक्योरिटी जो सोचींदो, फ्यूचर जो सोचींदो, कुझु बि
त सभु जेके आहिनि उहे ईअं ई आहिनि। मुंहिंजो पंहिंजो कज़न हो, उन 40 करोड़ मां पुछियोमांसि त 40 करोड़ हिकिड़ी पोस्ट जा 40 करोड़, मुंहिंजो तूं ॾींदे? जे कोशिशि कंदुसि। ओ माय गॉड। मुंहिंजो कोशिशि कंदे, मुंहिंजो किथां कंदे, अथई किथे 40 करोड़। चए न बसि पोइ निकिरी ईंदा न, पोइ फ़िलहालु कयां त कुझु जुगाड़, पोइ निकिरी ईंदा। पोइ किथां निकिरंदा? ज़ाहिर आहे उहो त उन ज़िले मां निकिरंदा न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वरी आम आवाम उहो ई परेशान, उहो ई दिक़त में। परेशान न, का बेसिक सहूलियत आहे असां वटि? ॿियो त ठहियो, ॻोठ त छॾियो, यूसीस छॾियो, हैदराबाद शहर जी हालत छा आहे? रोड रस्ता प्रॉपर आहिनि? इहा त बेसिक त आहे न, नीड आहे रोड रस्ता। घिटियुनि जी हालत ॾिसो, गटरनि जी हालत ॾिसो, कॉलेजनि जी हालत, स्कूलनि जी हालत ॾिसो, गाॾियुनि जी हालत ॾिसो, रोडनि ते कब्ज़ो केॾो आहे उनजी हालत ॾिसो, वाधू आहे जेको असांजो पीअण जे पाणी जो हिकिड़ो सुठो सिस्टम हुयो उनजी हालत ॾिसो। अहिड़े नमूने माना हैदराबाद हिकिड़ो वॾो ज़िलो आहे, उन ज़िले खे टुकर टुकर करे नंढड़ो करे छॾनि। नंढड़े करण खां पोइ बि हुनजी छा हालत आहे? बिल्कुलु कुझु बि न। ऐं सॼो जेको थिए पियो, ऐं जेका बि मां सिधो सां चवां थी, सॼो सियासी बुनियादुनि ते थिए पियो। ऐं हुनखे असांजी जेका सियासत आहे उहा असांजे घरनि में, असांजे ऑफिसुनि में, असांजे इदारनि में घिड़ी पई आहे, ऐं उन सॼे सिस्टम खे तबाह करे छॾियो। सही सही, बिल्कुलु ठीकु आहे। त जेके सियासी माण्हुनि हर मामले में पैसो हलायो आहे न, उन पैसे हर शइ तबाही कई आहे। त हाणे उहो ज़ाहिर आहे पैसो ज़ाया पियो थिए, पैसे जो ग़लति इस्तेमालु पियो थिए, ऐं उहो पैसो कंहिंजे बि कम जो कोन अथव। ऐं हालांकि ॾिसो, कुदरत वटि त बैलेंस आहे न। तव्हां बुराई सोची या ग़लति सोचे करे पैसा वरिता, पैसा ॾिना, पर उहे पैसा उन्हनि खे बि नथा पवनि। सही सही सही। सॼो सत्यानाश जाॾा काॾा लॻो पियो आहे, सॼो सिस्टम ख़राबु लॻो पियो आहे असांजो। तॾहिं त ही मसइला थियनि था। जेकॾहिं थोरो बि चेक एंड बैलेंस हुजे न, त मां नथी सम्झां त मारियो हॉस्टल वारो मसइलो थिए हा। हा हा, बिल्कुलु बिल्कुलु। थोरो त ख़ौफ़ हुजे, थोरो त डपु हुजे हा न, कुझु बि कोन्हे को, कंहिंखे परवाह कान्हे का। उहो ई न, पब्लिक स्कूल जी ॻाल्हि कयूं न, हिकु ॾींहुं सख़्ती थी त ख़बर पइजी वई त पेपर कीअं कंडक्ट थींदो आहे। ॿारनि खे ख़बर पई त जॾहिं कॾहिं न पढ़ंदा आहियूं त पोइ छा सूरत हाल थींदी आहे। बाक़ी जेका ओवरऑल ॻाल्हि कई न, हुते कंहिं शाइर लिखियो आहे त इंसान जी मंडीअ में, दुनिया जी मंडी में इंसान विकामे थो। सो इहा जेका आहे न, हिन तरह जी जंग आहे त इंसान जेको आहे सो विकामजे पियो, ऐं पैसनि जूं बसि गॾियूं हूंदियूं आहिनि साम्हूं खां, उते बसि क़ीमत लॻाई वेंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि मैडम हितां खे कंटिन्यू कयूं था, वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक छो न ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था। अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढिड़ो ब्रेक हुयो, ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। हुमेरा शम्स शेख साहिबा प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मैडम, गर्मी जी सूरत हाल ते थोरो ॻाल्हाइजे। गर्मी तमामु घणी आहे, ऐं चवंदा न जेसीं ताईं हर शइ सेट न हूंदी आहे न, पाण मेंटली रिलैक्स हुजूं त पोइ तमामु कमकार बि सुठा थी सघंदा आहिनि। ॿाहिरि निकिरो त गर्मी तमामु घणी, हाइपर माण्हू जल्दी थी वेंदो आहे। रोड रस्तनि ते हर ड्राइवर ॿिए ड्राइवर ते असां ॾिसंदा आहियूं त उहो पंहिंजा जेको आहे न, ईअं लॻंदो आहे पर्सनल गैरेजिस कढी रहियो आहे। उहो गर्मीअ जो हिकिड़ो इम्पैक्ट हूंदो आहे। जी, गर्मी त ॾाढी आहे न असां वटि। असांजा पंहिंजा लक्षण पूरा आहिनि। वण असां वटि कोन्हनि के, ॿनी ॿार असां वटि घटि आहिनि। ठीकु आहे, ज़ाहिर वण न आहे त हवा कान्हे, हवा न आहे त बादल कोन्हनि, बादल न आहे त बरसाति कान्हे। त सिस्टम सॼो त कुदरत जो हिकिड़ी चेन थी हले न पूरी। त असांजा पंहिंजा हाल ख़राबु आहिनि। वण वढण लाइ तव्हां ॾिसो, वण ठहण में साल था लॻनि, ऐं वढण में अधु कलाक बि कोन थो लॻे पियो, वढिजी वियो वण। त ईअं आहे, दुनिया जो दस्तूर आहे, दुनिया जो कानून आहे त तव्हां जॾहिं हिकु वण अगरि कटियो था पिया त तव्हांखे 10 वण पोखणा आहिनि। तॾहिं वञी तव्हांजा उन 2 वण ठहंदा। सही सही। त असां वटि 100 वण कटिजनि था, 1 वण बि कोन थो पोखिजे। त नतीजो, धरती गरम, आबहवा सॼी गरम, ज़मीन गरम, जर सॼो गरम, जर बि ख़तमु पियो थिए, दरिया बि ख़तमु पिया थियनि। जेके समुंड त उहो ई ज़मीन पाईंदो पियो वञे, समुंड पाईंदो पियो वञे, ऐं समुंड खे बि जीअण लाइ मिठो पाणी खपे। बिल्कुलु। ऐं मिठो पाणी जॾहिं उन ताईं नथो पहुचे पियो त ज़ाहिर हुनजो बि जेको टेम्परेचर आहे उहो चेंज थो थी वञे पियो। त सूरत हाल ओवरऑल सॼे जेको माहौलियात जी आहे उहो सॼी ख़राबु आहे। सही ख़राबु आहे। ऐं असां सिंध जी घणी ख़राबु आहे, जॾहिं त ॿियनि सूबनि में ईअं कान्हे को। हाणे मां हीअ तस्वीर ॾिसां पई, तव्हां जॾहिं ब्रेक लॻो पई, हीअ जेको पोयां तस्वीर लॻी पई आहे, बिल्कुलु ईअं असां दादू जॾहिं वञूं था पिया त ॿनी आहे, फसल आहे, पर उन सॼी माना हज़ारे मेल ॿनी आहे, उन सॼो चांवर कणिक अलाए छा छा पोखियल आहे, पर वणु हिकिड़ो आहे। तव्हां त रस्ते तां लंघंदा न
परे खां तव्हां ॾिसो हिकिड़ो वण आहे त माण्हुनि खां तव्हां फसल त पोखियो था न, त वण छो नथा पोखियो गॾो गॾु? तव्हांखे कंहिं चयो त तव्हां विच में वण पोखियो, तव्हां गार्डन में पोखियो, त असां वण पोखींदा त कुझु त सूरत हाल बहितर थींदी न। जॾहिं ज़मीन खे बि छांव नथी मिले पई, कंहिं जानवर खे कंहिं इंसान खे छांव नथी मिले पई, ज़मीन जूं पाड़ूं खोखलियूं थी थींदी वञनि पियूं, मथे आसमान में का छा चइजे ऑक्सीजन वग़ैरह जेको सिस्टम ठहियल आहे कुदरत जो, उहो न पियो बहाल थिए त नतीजो छा निकिरंदो? गर्मी निकिरंदी। चयो वेंदो आहे त जॾहिं तव्हां माहौलियात जो क़दुरु नथा कयो, ख़्यालु नथा कयो, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे उनजे रिएक्शन में भोगणो पवंदो, जेको पाण सभु हक़ीक़त में भोगियूं पिया न। तव्हां जेको आहे न मुंहिंजे बैक ते जेका आहे तस्वीर असांजे स्टूडियो में, तव्हांजी उन ते नज़र पई, चयो वेंदो आहे त जिथे बि ख़ूबसूरती हूंदी आहे त उनजी अट्रैक्शन हूंदी आहे, तव्हांजी उन ते जेको आहे न चाहींदे बि तव्हांजी नज़र वेंदी आहे, त हिन तस्वीर में उहा ख़ूबसूरती तव्हांखे उन अट्रैक्ट कयो। बिल्कुलु अट्रैक्शन आहे न, ॾिसो साए रंग में उहे अट्रैक्शन थिए थी। हा, ज़मीन थधाण आहे न हुनमें, थधाण आहे, कुदरती हुनमें हिकिड़ो सुकून आहे, सुकून आहे। तव्हां वण जे हेठां वियो तव्हांखे सुकून मिलंदो, उनमें उहा कशिश आहे, साए रंग जी बि कशिश आहे, उन छांव जी बि कशिश आहे, ऐं उन वण जो पंहिंजी हिकिड़ी आसीस आहे, त उहा तव्हांखे फील थिए थी पई। पर जेकॾहिं हज़ारे वण हूंदा त तव्हांखे केॾो सुकून मिलंदो तव्हांखे। बिल्कुलु बिल्कुलु, उहो सुकून सिर्फ़ु इंसान लाइ कोन्हे, उहो जानवर लाइ बि आहे, पखी लाइ बि आहे, ऐं ख़ुदि ज़मीन जे लाइ बि आहे, जीत जड़े जे लाइ, हर कंहिंजे लाइ आहे। त जॾहिं असां पंहिंजो ई तहफ़ुज़ न करे सघियाऊं, असां पंहिंजो ई बचाव न करे सघियाऊं, त असां ॿियनि जो कहिड़ो कंदासीं? सही ॻाल्हि आहे। त नतीजतन गर्मी निकिती आहे। ॾिसो सियारो ईंदो असां छा कंदा आहियूं? गरम कपिड़ा सोचींदा आहियूं, स्वेटर आहे न आहे, शाल आहे न आहे, हीटर जो सोचींदासीं, टांडनि जो सोचींदासीं, कुल ॿरंदो, या बाहि ते वञी वेंदासीं, या मच ॿरंदो, कुझु कंदा आहियूं न हिकिड़ी। त असां धरती लाइ छो था सोचूं पिया? त बाबा गर्मी अचणी आहे न, गर्मी खां बचाव कीअं करिणो आहे? को सोचे ई कोन थो, परवाह ई कान्हे का। एॾी गर्मी आहे, ॿाहिरि वञी त घुट लॻी पई आहे, साह थो मुंहिंजे पियो। असां वटि मसलो इहो जेको पोएं साल बरसातूं थियूं, उन खां पोएं साल थियूं बरसातूं थियूं, तव्हां ॾिठो तव्हां ज़मीन थधी थी, पाणी थधो थियो, ओड़ी गरमाइश, ओड़ी हुब उहे लॻी पई आहे। ऐं जॾहिं त मूंखे चङी तरह यादि आहे, जॾहिं असां नंढा हूंदासीं, थोरी बरसाति पवंदी हुई त मौसम सफ़ा थधो थी वेंदो, थधिकार थी वेंदी, हर शइ वणंदी हुई। हाणे कुझु बि कोन्हे, बरसाति थिए थी पर लॻंदो आहे ईअं आर्टिफिशियल बरसाति आहे, अलाए छा आहे उन में। उहो बरसाति में उहो सुकून कोन्हे को जेको वसंदी हुई त असांखे सुकून महसूसु थींदो हुयो। हाणे ज़मीन ठरे ई कान थी पई, उहा ओड़ी जो ओड़ी गरम लॻी पई आहे, ज़मीन गरम आहे त पाणी बि गरम आहे, त असांजी बीमारी बि वधी वियूं आहिनि। वण घटिजण जे करे असांजी बीमारी वधी वियूं आहिनि, चिड़चिड़ वधी वई आहे, साइली पट्टी खे तबाह कयो वियो आहे, असांजी ज़मीनुनि ते वालार कई वई, असांजी साइली पट्टी तबाह कई वई। जेकॾहिं जबलनि जी ॻाल्हि कयूं, कारूंझर जी ॻाल्हि कयूं, खीरथर जी ॻाल्हि कयूं, उन्हनि खे गोरख जी ॻाल्हि कयूं, बिल्कुलु उन्हनि में अखियूं, उन्हनि खे तबाह कयो वियो। हर शइ ते मुसीबत इहा आहे, तायरा तबाह कंहिं कयो, असांजे पंहिंजनि कयो। पंहिंजे वढे जो न वेझ न तबीब चयो वेंदो आहे, कजे त माना वञे माण्हू काॾे। दाहूं रड़ियूं कुकूं थियनि पियूं, बबरेलो गवाह आहे इन सॼी तारीख़ जो हिकिड़ो वॾो हिसो आहे इहो। बिल्कुलु इहो तारीख़ बणिजी वियो आहे त सिंधी क़ौम पंहिंजे लाइ वेड़ी आहे, पर अफ़सोस इहो आहे त देरि सां वेड़ी आहे। पर हाणे इहो आहे त जेकॾहिं इहा वेढ़ांद रही ऐं असां पंहिंजा वण, पंहिंजा फसल, पंहिंजूं बनियूं, पंहिंजा इहे मैदनियात, पंहिंजा इहे बाग़ बहारी जेके आहिनि बचाए वियासीं, त मां सम्झां थी असां वॾो हक़ अदा कंदासीं धरती। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। ऐं पाणीअ जा मामला ऐं मसइला अञा बि मौजूदु आहिनि। जॾहिं जंग जी ॻाल्हि थी त उनजी आवड़ में पोयां जेको कमु थियो आहे उन ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु धुरियूं आहिनि जिन जी नज़रूं उन ते बि आहिनि। ऐं जॾहिं मामिलो सही तरीक़े सां हल न थींदो आहे त पोइ मामिलो वधी वेंदो आहे, घटिजंदो कोन आहे। बबरलो 2 जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि ऐं जेके ख़बरूं असां ताईं पहुचनि थियूं, जेके ऐलान थियनि था, उन्हनि जा गवाह पाण सभु आहियूं। ऐं असां हिते जॾहिं वेहंदा आहियूं त अव्हां जो आवाज़ बणिजी वेहंदा आहियूं। मैडम, लास्ट में जेको आहे सो तमामु घणनि मसइलनि ते त ॻाल्हाईंदा आहियूं, पर सिंपली हर माण्हू जेको आहे न पंहिंजी तरफ़ खां हिकिड़ो सोल्यूशन बि ज़रूरु रखंदो आहे। छा था सम्झो त एॾा सारा मसइला, उन में हर माण्हू जेकॾहिं गॾिजी पंहिंजे उन मसइले जो सोल्यूशन जे लाइ निकिरे थो, उन मसइले जे हल जे लाइ निकिरे थो, त पोइ छा करणु घुरिजे? ॿधी बबरलो जंहिंजो मिसाल आहे, छो जो असां वटि ॾिसो न महांगाई, असां वटि वण वग़ैरह न आहिनि त गर्मी, ॿोॾि जा मसइला, ॿोॾि नेमत आहे, ठीकु आहे, असांखे ॿोॾि जो ग़लति कॉन्सेप्ट ॾिनो वियो आहे त बाबा ॿोॾि थी अचे, ॿोॾि थी अचे। हालांकि ॿोॾि सुठी आहे,
ऐं उनखे को सम्झे कोन थो हिकु शइ। ॿी ॻाल्हि इहा त ॿोर जॾहिं ईंदी आहे त उनजा पंहिंजा कुदरती घट गेड़ आहिनि, रस्ता आहिनि उनजा पंहिंजा, उहे रस्ता बंदि कया विया आहिनि। उहे बंदि थींदा तबाही थींदी थी आहे थिए थी ठीकु आहे। हिन वक़्तु बि जेको पाणी अचे पियो जितां बि अचे पियो उहे रस्ता बंदि थिया आहिनि, तबाही थी आहे। पाणी बंदि थियो आहे, तबाही थी आहे। वण वढिजी आहे, तबाही थी आहे। असांजा मसीला वञनि पिया, तबाही थी आहे। तालीम कोन्हे, तबाही थी आहे। या तालीम पैसनि ते हले थी, नौकिरी पैसनि ते हले थी, इहा बि तबाही आहे। इहा का कामयाबी कान्हे का, इहा बि तबाही आहे। नंढो नंढो कमु आहे उहो पैसनि ते थिए पियो। तव्हां इदारनि में वञो, तव्हांखे को रिस्पॉन्स ॾिना कोन्हे। इदारनि में वञो, तव्हांखे बॉस तव्हांखे ऑफिस में कोन मिलंदो, कम कोन था थियनि पिया। त इहे सॼो सभु मसइला सिंध जेके न उहे ईअं न आहे त हिकिड़ो पाणी जो मसइलो आहे या ज़मीन जो मसइलो आहे। सिंध सौ मसइला आहिनि, सवे मसइलनि में फाथल आहे। हर डिपार्टमेंट में मसइलो लॻो पियो आहे। त हाणे उनजे लाइ बसि हिकिड़ो ई हल आहे सॼे जो, त ॿधी कयो ऐं हिकु आवाज़ ॾियो। बिल्कुलु हिकिड़ो झंडो हुजे, जेको बि हुजे, हिकिड़ो ई झंडो हुजे, हिकिड़े झंडे जे छांव में वेही करे फ़ैसिला कजनि त असांखे करिणो छा आहे। ऐं क़ौमूं तॾहिं आज़ादु थींदियूं आहिनि, क़ौमूं तॾहिं कामयाबु थींदियूं आहिनि जॾहिं उन में ॿधी हूंदी आहे। सही सही, बिल्कुलु पेर न कढिजो ऐं हिक ॿिए जो हथु झलिजो, कामयाबी आहे। बिल्कुलु बिल्कुलु कामयाबी आहे। मैडम लास्ट में जेको आहे सो चंद घड़ियूं आहिनि ऐं चंद घड़ियुनि में मां चाहींदसि त उहे तमामु औरतूं जेके हिन वक़्तु घरनि में मौजूदु आहिनि उन्हनि खे बि असां यादि कयूं, उन्हनि जे लाइ बि असां ॻाल्हायूं। छो त औरत जी जेका रूटीन हूंदी आहे न, पूरी ज़िंदगी बल्कि ईअं चऊं, उनखे के पैसा कोन मिलंदा आहिनि, का चार्ज उनखे कोन मिलंदी आहे। रिसेंटली मदर्स डे बि गुज़रियो त उन माउ खे का सपोर्ट अहिड़ी न हूंदी आहे, मंथली उनखे के चार्जिस पे कोन कया वेंदा आहिनि। पर सुबुह जो पहिरें फुटीअ खां वठी सिज लहण ताईं, बल्कि राति गुज़रण ताईं उहा जेको आहे सो पतो ॾींदी रहंदी आहे, पंहिंजे बचनि जे लाइ सभु कुझु कंदी रहंदी आहे। उहे नियाणियूं जिन जी तालीम उहा माउ ई कंदी आहे, ऐं उहे वरी पंहिंजा जेके घर वसाईंदियूं आहिनि त वरी पोइ उहे ख़ानदान संभालींदियूं आहिनि। उहा औरत जॾहिं घर में वेहे थी त या त भर्थ हूंदो आहे, को हुनर हूंदो आहे जंहिंजे ज़रिए पंहिंजो पाण खे विंदराईंदी आहे। उन भर्थ जी केतिरी क़ीमत आहे, उन औरत वटि जेको हुनर आहे उन जी केतिरी वैल्यू आहे? उहे हुनर जी वैल्यू हुनजी एतिरी आहे जो हुनखे 4 पैसा मिलनि था उहो ख़ुशि आहे हुन में, त मूं वटि हुनर आहे। पर दुनिया उन हुनर खे कीअं थी ॾिसे? केरु? दुनिया उन हुनर खे कीअं थी ॾिसे? दुनिया पंहिंजे मुफ़ाद लाइ थी ॾिसे पई, सिर्फ़ु मुफ़ाद लाइ। न बिज़नेस पर्सपेक्टिव जे हिसाब सां थोरो ॾिसूं त बिज़नेस हले थो, ठीकु आहे। उन्हनि उहे औरतूं कामयाब जेके डायरेक्ट कनि पई, हा, सिधो सो कनि। बाक़ी मिडिल मैन आहे, उन मिडिल मैन तबाही कई आहे। उहो मिडिल मैन किथे किथे मर्द बि आहे, किथे किथे ख़ुदि औरत बि आहे। बिल्कुलु त उन्हनि सॼी तबाही कई आहे। जेका शइ असां हुते 3000 में वठूं था, 3000 में ठारायूं था, उहा साॻी शइ तव्हांखे कराची में 10,000, 15,000, इस्लामाबाद में जो रेट अञा 20,000, ऐं जेकर ॿिए मुल्क थी वञे त उहा हुते डॉलरनि में थी हले पई। त जंहिं इहा महिनत कई, जंहिं इहो कमु कयो, त उनखे त कुझु कोन थो मिले पियो। बसि हाणे उहो आहे त हुनखे 4 पैसा मिलनि था, उहो ख़ुशि आहे हुन में। ऐं हुनजो गाॾो हले थो, या जेके पंहिंजी नंढी नंढी ज़रूरतूं आहिनि उहो हुनर मां करे थी, रेलियूं ठाहे थी। हाणे ऐं ॿी ॻाल्हि त हाणे इलाही औरतूं हथु कढी वयूं आहिनि, सिर्फ़ु पंहिंजे घर ताईं मधुर न, पंहिंजा कपिड़ा ठाहिनि पियूं, पंहिंजे ॿारनि जा ठाहिनि पियूं, हाणे विकिरे जा न पियूं कनि। त विकिरे न थियण जे करे बि बिज़नेस मुतासिर थियो आहे ऐं फ़र्क़ु पियो आहे। त शायदि कोई गुज़िरियल हाणे जेके ईंदड़ 30-40 साल हुजनि त मां नथी सम्झां त को हुनर बचंदो, जेके हीअ रफ़्तार जंहिं रफ़्तार सां वञे पियो हुनर। इलाहिनि माण्हुनि छॾियो अथव, इलाहिनि। पर जेके सफ़ा मजबूर आहिनि उहे कनि पियूं, जिन जो को हीलो वसीलो कोन्हे, पर जिन वटि ॿियो ऑप्शन आहे त उन्हनि छॾे ॾिनो आहे, सिर्फ़ु इन करे जो क़ीमत कान्हे का, सिर्फ़ु इन करे जो वैल्यू कान्हे का। सही सही। उनजो सॉल्यूशन छा था सम्झो? सॉल्यूशन इहो आहे त मुंहिंजो जो ख़्यालु आहे न त आउटलेट्स हुजणु खपनि। हर तालके में हिकिड़ो आउटलेट हुजे, सही सही, उते उहे सभु औरतूं रजिस्टर्ड थियनि, जेके हुनरमंद औरतूं आहिनि उहे रजिस्टर थियनि। उन्हनि खे उहो जेको आउटलेट्स वारा मटीरियल ॾियनि त हीअ असांखे भरे ॾियो, ऐं उनखे उहो आउटलेट वारा हुनखे पूरी क़ीमत ॾियनि। ठीकु आहे, छो जो मार्केट ॿाहिरि त वॾी आहे न। जेका शइ तव्हां हिते 5,000 में माई खां ठाराईंदा, तव्हांजी 5 में न वेंदी, उहा तव्हांजी 10-15 में वेंदी, 10-15-20 ताईं वञे थी। त उनमें तव्हां पंहिंजो माना ख़र्चु पखो सॼो कढी सघो था पिया, किराया भाड़ा कढी सघो था पिया, तव्हां महिनत कढी सघो था, या जेको तव्हां बिज़नेस करणु चाहियो था उहो करे सघो था पिया। पर हुन माई खे त कुझु न मिले न। इन लाइ ज़रूरी आहे फैक्ट्रियूं हुजनि जिते औरत कमु करे, बसि हा, या त इहो त फैक्ट्री में वञे, उते पंहिंजो हुनर करे अचे, हुनखे पंहिंजी पेमेंट मिलंदी। या जेकॾहिं पाण घर में करे थी त वरी हुनजे लाइ हिकिड़ो स्पेस हुजणु खपे जिते अची करे पंहिंजो सामान ॾेई वञे, हू परेशान न थिए त केरु वठंदो, विकिरो थींदो न थींदो, घणे में वेंदो। त हिकिड़ो फिक्स इदारो हुजणु खपे, ऐं उते जेके माण्हू हुजनि, पहिरीं ॻाल्हि
त ईमानदार हुजनि। ठीक आहे, ईमानदार हूंदो न त उहो यकीनन उनखे उजूरो ॾींदो, ॾींदी या ॾींदो जेको बि। पर जेकॾहिं न हूंदो त पोइ मां नथी सम्झां त हिन में को सुधारो अची सघे थो पियो। ऐं ॿियो या त वरी इहो आहे त जेके उते ॻोठनि में मायूं कमु थियूं कनि उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो ग्रुप ठहे, उहो पाण पंहिंजी पाण ते हिकिड़ो यूनिटी जी ॻाल्हि थी अचे न। हा, ग्रुप ठाहिनि, उन ग्रुप जो वरी हिकिड़ो माण्हू हुजे जेको हुनजो मटीरियल खणी लीड करे, या पाण कमाई वञे, हैदराबाद कराची या इस्लामाबाद ताईं वञी पंहिंजो मटीरियल पाण उते पहुचाए। सही, त को न को हल कढी सघिजे। त बाक़ी जेकॾहिं हिते हिन वक़्तु आहे न त बसि वेठियूं त वेठियूं भरनि पियूं, जेके 4 पैसा मिलिया त ठीकु आहे, न मिलिया त सही आहे। हाणे हिकिड़ी रिली हुई 10,000 में, उन वीचारी रिली न हली आख़िर में उन साॻी माई उहो रिली 6,500 में विकिरो कई, छो जो हुनखे पैसा खपिया पई, मजबूरी हुई। हुन पंहिंजो 10,000 वारो हुनर 6.5 में ॾेई छॾियो, त माना उहो लास्ट में हुई, हुनखे को फ़ाइदो कोन थियो, छो जो टाइम ते कोन वई शइ। पहिरीं ॻाल्हि, काफ़ी अरसे खां पोइ वई, उहा बि उन हालत में वई जॾहिं हुनखे परेशानी हुई। त अहिड़ा केस असां वटि खोड़ आहिनि त मायूं मजबूरी वारी हालत में सामान विकिरो थी कनि पई, ऐं उनजो रेट कोई बि कोन्हे को, कंहिं कम जो कोन्हे को। त इन लाइ ऐं ॿी ॻाल्हि जेका असां औरतुनि वटि आहे न, कलर कॉम्बिनेशन कान्हे का, ऐं कंट्रास्ट कोन्हे को कपिड़नि जो। त हिननि खे इहा बि इलाही सुठो सुठो कमु हूंदो आहे, जेको कपिड़ो हूंदो आहे उन सां सूटेबल न हूंदो आहे, कपिड़ो ख़राबु हूंदो आहे, उन जी सिलाई ख़राबु हूंदी आहे, उन जा रंग कचा हूंदा आहिनि, फिटी विया, या रंग मैच न कंदा आहिनि। ज़रूरी न आहे त सभु रंग पाण में मैच कनि, त उहा हुननि वटि ट्रेनिंग कान्हे का। त मां इहो जेकॾहिं आउटलेट ठहनि था त आउटलेट में ज़ाहिर आहे जेका माई वठंदी सामान त उहा इन्हनि जो ख़्यालु कंदी, सही ॻाल्हि आहे, कलर जो कंदी, डिज़ाइनिंग जो कंदी, त उहा मुख़्तलिफ़ शहरनि मां डिज़ाइन आणे ऐं उहो उन्हनि खे ॾे। इहा हिकिड़ी असां कोशिशि कई हुईसीं पहिरीं, इस्लामाबाद मां हिकु डिज़ाइनर हायर कयो होसीं, पोइ उनखे असां चयोसीं तूं डिज़ाइन ॾे, असां रिलियूं ठारायूं था पिया। सही सही। पोइ हुन उहे डिज़ाइन ॾिना, पर जॾहिं असां हुनखे चयोसीं तोखे इहो डिज़ाइन असां ठाराए ॾियूं था, ही सभु थींदा, त पैसनि ॾियण ते अची मसइलो कई, त हुन मां पैसा एतिरा न ॾींदुसि। अड़े बाबा छो न ॾींदे, जॾहिं तुंहिंजो असां तोखे परफेक्ट शइ ॾियूं था न। त पोइ उन में विच में असां हुआसीं, असां सिर्फ़ु इन सेंस में हुआसीं, सिर्फ़ु हितां खां हुते विच में असांजी चार्जिस न हुआ, कुझु बि न हुआ, असां ब्रिज वारो रोल पैदा कयो, हिकिड़ो फ़ाइदो मिली सघे। पर उन में इहो थियो जो हुननि सुठी औरतुनि वीचारनि सुठियूं रिलियूं ठाहे ॾिनियूं, ऐं नवनि डिज़ाइन सां, नए कंट्रास्ट सां, नए कलर सां असांखे ठाहे ॾिनियूं, जेको मार्केट में खपे पियो। पर जॾहिं पैसा ॾियण जी ॻाल्हि आई त हुननि खे उहो ओचिरो न मिलियो। पोइ असां ज़ाहिर हाणे विच में मजबूरन हुन औरत खे त पैसा ॾिनासीं, पर उहे न ॾेई सघियासीं जेको ॾियणु खपंदो हुयो। त हीअ जेके वॾा वॾा बिज़नेसमैन आहिनि न, इहे चाहींदा आहिनि त असांखे सुठी शइ मिले, घणी शइ मिले, पर पैसनि घटि ते मिले। सही ॻाल्हि आहे, ऐं पाण विकिरो हक़ आहे ऐं उन्हनि खे नथो मिले खपे। त इन जो हल इहो ई आहे, या त औरतूं पाण में ॿधी कनि, ॿधी करे पंहिंजो ग्रुप ठाहिनि, हर ॻोठ में रिली जो ग्रुप धार हुजे, भर्त जो धार हुजे, टुक जो धार हुजे, ऐं भर्त में बि खोड़ सारा शहरनि में इन तरह जो कमु थींदे त हाणे ॾिसूं पिया, पर ॻाल्हि हले पई जेके उहे औरतूं घरनि में मौजूदु आहिनि जिन खे हुनर त आहे पर तव्हांखे सही उहो नाणो नथो मिले, त पंहिंजा दग ऐं रस्ता चयो वेंदो आहे त पाण ई कढणा पवंदा आहिनि। पाणी चवंदा आहिनि त उहो जेको आहे न ॾाढो हिकिड़ो मज़बूत किरदारु अदा कंदो आहे, पंहिंजो रस्तो पंहिंजो पाण ठाहींदो आहे, हुनजो हिकिड़ो प्रेशर हूंदो आहे जंहिं ज़रिए हिकिड़ो रस्तो ठाहींदो आहे। तव्हांजी जेका ॿधी आहे उहा तव्हांजो हिकिड़ो रस्तो ज़रूरु तयारु कंदी। मैडम हिन वक़्तु छा पढ़ो पिया, छा ते कमु हले पियो, का पोइट्री जेकॾहिं ॿुधाइणु चाहियो त मां ज़रूरु ॿुधणु चाहींदमि। मैडम हुमेरा शम्स साहिबा असांजे प्रोग्राम में हुजनि, का पोइट्री न ॿुधूं इहो त पॉसिबल न हूंदो आहे। कल्ह मूं हिकिड़ी फेसबुक ते रखी आहे पोइट्री। जी जी प्लीज़ प्लीज़ ॿुधणु चाहींदासीं, पाण शाइरा आहिनि। किताब मां इहो हाणे नओं जेको किताब जो ज़फ़र, आगा ज़फ़र जो किताब नओं आयो, उहो पढ़ां पई, कहाणी हुन जूं जेको आयो आहे। हा, उहो आगा ज़फ़र जी छा ई ॻाल्हि कजे, हुन जूं कहाणियूं त कमाल। ही मूं कल्ह ई पोस्ट रखी आहे। जी ॿुधणु चाहींदासीं। अचण वञण में छा आहे, अचण वञण में छा आहे, अचण वञण में छा आहे, रोज़ मिलण में छा आहे। वाह वाह। अचण वञण में छा आहे, रोज़ मिलण में छा आहे, को त असांजो हूंदो, ॻाल्हि करण में छा आहे। वाह वाह। झिरकी प्रीत पोयां, राज़ रखण में छा आहे, माणण सिवा हल हलऊं, माणण सिवाइ हल हलऊं, राह रुलण में छा आहे। वाह। आंधी खणी छा त वई, आंधी खणी छा त वई, वाट ॾिसण में छा आहे। ख़ुशीअ में ख़ुशीअ लाइ, ख़ुशीअ में ख़ुशीअ लाइ, कूड़ चवण में छा आहे। साॻियो वाव वरी वरियो, हार खटण में छा आहे। वाह वाह। ॿार वांगुरु चई ॾिनमि, ॿार वांगुरु चई ॾिनमि,
सार लहण में छा आहे, वाह वाह अचण वञण में छा आहे, रोज़ मिलण में छा आहे। वाह वाह, ॿार वांगुरु चई ॾिनमि। ज़बरदस्त, ॾाढी ॾाढी ख़ूबसूरत ही लाइन। थैंक यू। ॾाढो ख़ूबसूरत तव्हां, मां हमेशह चवंदी आहियां ॾाढो ख़ूबसूरत लिखंदा आहियो, ऐं जॾहिं ॿुधंदा आहियूं त ईअं महसूसु थींदो आहे त कुझु लफ़्ज़ जेको आहे न दिलि मां अदा कया वेंदा आहिनि। ज़रूरु ज़रूरु उहे माण्हू मां सम्झंदी आहियां त उन्हनि ते हिकिड़ो न इल्हाम हूंदो आहे। लिखणु ॾाढो शायदि पढ़ण में ईज़ी हूंदो आहे, पर लिखणु इट्स नॉट ईज़ी। मैडम पुछणु चाहींदमि, थोरो लाइट क्वेश्चन्स बि कयूं। कुझु टाइम अव्हांखे पंहिंजे लाइ मिले ऐं कुझु सुठो पचाइण जी दिलि चवे त पोइ छा पचाईंदा आहियो? सुठो पचाइण जी? सुठो पचाईंदी आहियां। सभु डिशिस सुठियूं पचाईंदा आहियो? अल्हम्दुलिल्लाह। फेवरेट का अहिड़ी डिश? मच्छी, तरियल मच्छी वणंदी आहे? तरियल मच्छी, बिह, सरह जो साग, करेला, भिंडियूं। वाव, सभु ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, का अहिड़ी शइ ज़िंदगी में जेका मटाइणु चाहियो उहा छा हूंदी? मटाइणु चाहियां? पेशो मटाइणु चाहियां थी। अच्छा, कहिड़ो पेशो पसंदि आहे? माना हाणे एनजीओ में थकी पई आहियां। मूंखे टीचिंग ॾाढी वणंदी आहे। डेवलपमेंट सेक्टर में थकिजी पिया आहियो? थकी पई आहियां तमामु घणो। सही आहे। अच्छा, इहो ॾाढो वॾो टॉपिक आहे, कॾहिं ॿिए दफ़ा हिनखे डिस्कस कंदासीं, घटि टाइम आहे। टीचिंग मूंखे ॾाढी वणंदी आहे, पर उहो न मिली सघी। सिधी सी ॻाल्हि आहे, पैसा घुरिया विया, सिफारिश घुरी वई जेका मुंहिंजे बाबा न ॾिनी। बाबा प्रोफेसर हो मुंहिंजो बाबा यूनिवर्सिटी में। उन्हनि चयो त जॾहिं मेरिट ते आहे त पोइ पैसा छो ॾियां। सही ॻाल्हि आहे। सिफारिश छो करायां? पोइ सिफारिश न हुजण करे, पैसा न ॾियण करे मूंखे उहे 5 गवर्नमेंट जा मूं इंटरव्यू ॾिना टीचिंग जा। 5 में थियसि ऐं लेक्चरशिप जो ॾिनमि, उनमें मां पाण 3 मार्कनि था फेल थी वियसि। अच्छा, उहो उते रहिजी वियो। सही। ऐं ॿियो फूड इंस्पेक्टर जो ॾिनमि, उनमें बि सिधो सो सिफारिश कयो, चए का सिफारिश करायो, उहा बि रहिजी वई। ऐं हिकिड़ो ॿियो स्कूल में प्राइवेट स्कूल हुयो, उनमें मां पढ़ायो बि सही। पढ़ाइण खां पोइ वरी ओचितो बसि ड्रामेबाज़ी कई वई। उनमें मूंखे मुंहिंजो हरू भरू वरी इंटरव्यू करायो वियो। इंटरव्यू करण खां पोइ मूंखे फेल कयो वियो सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ते। सभु क्लियर कयमि त हिकिड़ो शाह लतीफ़ जो हिकिड़ो वॾो शेर खयो वियो। उहो शेर मूंखे ॾेई करे चयो त हाणे इहो अंग्रेज़ी में असांखे ट्रांसलेट करे ॾियो। अच्छा, त मूं हुनखे चयो त मुंहिंजो इहो शेर पहिरीं ॻाल्हि त पढ़ियल कोन्हे को, ॿी ॻाल्हि त मां हिनखे ट्रांसलेट नथी करे सघां पई, छो शाह लतीफ़ शाइरी कुझु उहो ई। सही आहे, कुझु शयूं सडन अची वेंदियूं आहिनि त न माण्हू करे सघंदो आहे, त मूं माज़रत कई। दैट्स टोटली फाइन। त मूंखे लफ़्ज़ इहो चयो वियो त उर्दू में ही चयो, सिंधी होके सिंधी ट्रांसलेट नहीं कर सकती, आप फेल है। सही। तो मूंखे सिर्फ़ु उन जी। बुनियाद ते। अच्छा मैडम, वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि वधीक इजाज़त कोन पयूं ॾियनि, ऐं काफ़ी सारियूं ॻाल्हियूं जिन खे करे के ॿिए प्रोग्राम में ज़रूरु डिस्कस करणु चाहींदासीं। ऐं मैडम लास्ट में जी मैसेज वठणु चाहींदमि, छा मैसेज हूंदो? ऐं सुबुह महिराण जे लाइ कमेंट्स बि वठंदमि। सुबुह महिराण इहो सुबुह ई महिराण आहे, त इन जे लाइ इहो ई कमेंट आहे त बहितरीनु प्रोग्राम आहे। सभु खां सुठी ॻाल्हि जेका मूंखे लॻंदी आहे त टॉपिक ते हले थो, रोज़ जे टॉपिक ते हले थो, इहा हिन जी प्लस पॉइंट आहे। ऐं जेके महिमान आहिनि ऐं उहे आहिनि जेके कमिटेड आहिनि प्रोग्राम सां, शायदि हितां जो माहौल या हितां जी पंहिंजाइप या हुजत चइजे त हितां वारनि जी बि ऐं जेके अचनि था उन्हनि जी बि उहा ई ॻंढे वेठी आहे महिराण सां गॾु। त सुठो प्रोग्राम आहे, बहितरीनु प्रोग्राम आहे। ऐं अलाह साईं दुआऊं आहिनि त इहो ईअं ई हलंदो रहे, आबाद रहे। ही सॼी टीम आहे, इन सॼी टीम जी महिनत आहे, कंहिं हिकिड़े जी न आहे, सभिनी जी महिनत आहे, सभिनी जो कमु आहे। त अलाह साईं सभिनी खे अजर बि ॾे। ऐं ॿियो इहो त हिन वक़्तु जेका सिंध जो जेको ॿरंदड़ इशू आहे, को हिकिड़ो कोन्हे को, पर जेकॾहिं पाणी ऐं धरती खे खणूं त जेकॾहिं धरती आहे त इहो पाणी हूंदो, पाणी आहे त इहा धरती बि हूंदी, ऐं इहे ॿई हूंदा त असां हूंदासीं। सही ॻाल्हि आहे। त इन लाइ असांखे पंहिंजे जीअंदड़ लाइ जंग विहणी आहे। बहितरीनु, ॾाढो सुठो मैसेज। पोइ भले बबूरल जो मैदान हुजे या कमो शहीद जो मैदान हुजे या कराची जो CM हाउस हुजे या कराची जा रोड हुजनि, हैदराबाद जा रोड हुजनि, या मां चवां थी सोशल मीडिया आहे, तव्हां हिते वेही बि जंग विड़ी सघो था, पर उहा टू द पॉइंट हुजे। एक्ज़ैक्टली जिथे आयो पंहिंजो किरदारु उहो ई पॉज़िटिव कुझु बि। ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज, पॉज़िटिव मैसेज, ऐं वक़्तु आहे तो तव्हांजो मैसेज। आई एम वेरी मच थैंकफुल टू यू। तव्हां पंहिंजो एतिरो ख़ूबसूरत वैल्यूएबल टाइम असांखे
ॾींदा आहियो ऐं अॼु बि जेको डिस्कशन रहियो ओवरऑल तमामु सुठो रहियो। तव्हां बि घुराईंदा आहियो। जी जी बिल्कुलु, मोस्ट वेलकम ऑलवेज। ही सीट तव्हांजी आहे, ही मंच तव्हांजो पंहिंजो आहे, ही स्क्रीन तव्हांजी पंहिंजी आहे, मेरान टेलीविज़न नेटवर्क तव्हांजे लाइ आहे। नाज़रीन, असां सभिनीनि ॾिसंदड़नि जा बि थोरा हितां आहियूं, तव्हांजे फ़ोन कॉल्स जे थ्रू जेतिरनि खे बि शामिलु करे सघियासीं असां शामिलु कयोसीं। मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, मुंहिंजे आयल मुआज़िज़ महिमान खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।